दी शाम में मां तानी होस्ट है दोस्त असरा खान मुझे तरफा ता सभनी के सलाम कबूल हुजे की आयो ठीक आयो उम्मीद है त ठीक हूंदो आई अॼु बि असांजी हमेशह वांगुरु इहा ई दुआ आहे त जिथे मुझो ख़ुशि हुजो सदाई में कंदा मुस्कुराईंदा रहो हमेशह आबाद हुजो ऐं हमेशह हिक ॿिए जो ख़्यालु रखंदा कयो हमेशह मां चवंदी आहियां त हिक ॿिए जो ख़्यालु रखंदा कयो हिक ॿिए जो ख़्यालु असां रखंदासीं त असां खे ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ी हिमत मिलंदी आहे मां कंहिंजो ख़्यालु रखंदसि त ऑटोमेटिक वरी उहे मुंहिंजो बि ख़्यालु रखंदा बहरहाल अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में जेको आहे मां इंट्रो में ई ॿुधाईंदी हलां अॼु असां पंहिंजो जेको पूरो प्रोग्राम हूंदो उहो कोरोना जे हवाले सां कंदासीं छो जो ज़ाहिरी ॻाल्हि आहे सभिनी खे ख़बर आहे त इहो वायरस असां वटि अची चुको आहे पाकिस्तान में ऐं असांजे मुख़्तलिफ़ शहरनि में जेको आहे उहो पखिड़िजी चुको आहे केतिरा ई केस जेके आहिनि उहे साम्हूं अची चुका आहिनि हिन वक़्तु ताईं लॻभॻि 100 खां मथे जेके आहिनि केसिस साम्हूं आया आहिनि बहरहाल सही जेको अंग अखर हूंदो आहे उहो ख़बर न हूंदी आहे पर जेके ज़रिया ॿुधाईंदा आहिनि असां उहा ई शइ तव्हां ताईं पहुचाईंदा आहियूं बहरहाल असां हिन कोरोना वायरस खां कीअं बची सघूं था छा छा एहतियात करणु खपे या असांखे डॉक्टर्स जेके गाइड कनि था उन्हनि ते कीअं असां अमल कयूं छाजे करे माना इहो सवाल पुछियो वेंदो आहे त छाजे करे छुटियूं थी वियूं आहिनि स्कूलनि जूं कॉलेजिस बंदि थी विया आहिनि सुभाणे खां चयो पियो वञे त मार्केट में असांजा जेके मुख़्तलिफ़ वॾा मार्केट आहिनि उहे बंदि थी वेंदा चयो पियो वञे त माण्हुनि जो जेको हुजूम आहे उहो न हुजणु खपे जीअं 15 खां 20 माण्हू गॾु न हुजनि 5 या 6 माण्हू गॾु आहिनि ठीकु आहे सम्झ में अचे थी ॻाल्हि उन खां अलावा जेके असांजे गवर्नमेंट जो ऑफिसिस आहिनि उहे बि जुमेरात खां शायदि उहे बि चयो पियो वञे त बंदि थी वेंदियूं इहे सभु शयूं करण जो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे मां सभ खां पहिरियों जेको आहे एप्रिशिएट कंदमि सिंध हुकूमत खे त उन्हनि एॾो वॾो क़दम खयो आहे सीएम साहिबु ऐं हमेशह असां हुकूमत ते आम माण्हू असां तनक़ीद कंदा आहियूं हीअं न थियो हूअं न थियो पर एप्रिशिएट बि करणु खपे छो जो उहे सभु शयूं असांजे साम्हूं आहिनि त हू असांजे लाइ बचाव जे लाइ छा छा नथा कनि हिकु तरफ़ माण्हू चवनि था स्कूल बंदि करे छॾनि इहा ग़लति ॻाल्हि आहे हीअं ॿारनि जी तालीम पर सभ खां पहिरीं इहो आहे त जी आहे त जहान आहे असां हूंदासीं त असां तालीम बि पिराए सघंदासीं असां हूंदासीं त असां पंहिंजी नौकिरी बि करे सघंदासीं कमु बि करे सघंदासीं कंहिं बि प्रोफेशन सां असां तालुक़ु रखूं था त असां सिहत हूंदी असांजी ज़िंदगी हूंदी असां पूरी लाइफ पई आहे उहो सभु कमु करण जे लाइ पूरी लाइफ पई आहे पढ़ण जे लाइ बहरहाल गवर्नमेंट सिंध खे जेको आहे सलाम आहे इन खां अलावा जेको आहे हर इदारो जेको आहे उनखे छुटी थी वई आहे मोकल थी वई आहे जेके नाहे थी उन्हनि खे बि थी वेंदी बहरहाल हिकिड़ो सिहत खातो ऐं ॿियो पुलिस डिपार्टमेंट उहे बि वाहिद इदारा आहिनि जेके 24 कलाक असांजे लाइ जाखोड़ में लॻल आहिनि ऐं मुख़्तलिफ़ जेको आहे डॉक्टर्स आहिनि जेके असां त चऊं था ठीकु आहे असां पंहिंजे घर में महफ़ूज़ रहूं पर डॉक्टर्स बि त इंसान आहिनि न नर्सिस बि इंसान आहिनि न वार्ड बॉय जेके आहिनि उहे बि त इंसान आहिनि न उहे उन्हनि मरीज़नि सां गॾु जेके आहिनि क़दम क़दम में मिलाए हलनि पिया ऐं जेको आहे सिहत खातो वाहिद इदारो आहे जेको डॉक्टर्स जेके आहिनि पंहिंजे शायदि हू पंहिंजे घर बि कोन था वञी सघनि उन्हनि खे एतिरो बि टाइम कोन थो मिले छो जो हू ॾींहं राति लॻा पिया आहिनि त अगरि जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता कंहिं मरीज़ खे इहो वायरस लॻी वियो आहे त इन जी मेडिसन बि आहे इहो बि चयो पियो वञे त कोई मेडिसन न आहे पर मेडिसन आहे ट्रीटमेंट आहे उन सां उहे जेके असांजा मरीज़ आहिनि उहे काफ़ी ठीक बि थी विया आहिनि ऐं हीउ जेको गवर्नमेंट सिंध पारां क़दम खयो वियो आहे इन जो मक़सदु बि इहो ई आहे त जेतिरो असां हिक ॿिए सां घटि मिलंदासीं त हीउ वायरस जेको आहे ओतिरो जल्दी ख़तमु थी वेंदो छो जो जिते हुजूम आहे त असांखे ख़बर न आहे न अगरि मूंखे आहे त ॿिए खे ख़बर न आहे असां हथु मिलाईंदासीं या पाण में गॾु वेहंदासीं त ट्रांसफर थिए थो हू ॻाल्हाइण सां ट्रांसफर थिए थो साह खणण सां ट्रांसफर थिए थो हथु मिलाइण सां ट्रांसफर थिए थो हवा मां ट्रांसफर थिए थो इन जे करे हीअ पाबंदी लॻाई वई आहे त 2-3 ॾींहं जेको आहे स्कूल्स बंदि आहिनि कॉलेजिस बंदि आहिनि ऐं जेको आहे हाणे मार्केट बि बंदि कया पिया वञनि पर मार्केट जे हवाले सां मां इहा बि ॻाल्हि कंदी हलंदमि त जिन माण्हुनि इहो ॿुधो आहे त भई मार्केट बंदि थियण वारनि अलाए छा थींदो अलाए कॾहिं ताईं मतिलबु मार्केट बंदि हूंदा त उन्हनि ओवर जेके शयूं आहिनि उहे वठी ऐं पाण वटि ज़ख़ीरो करे रखी छॾियूं आहिनि ईअं न कयो छो जो ॾिसो ग़रीब तबिको बि असां वटि आहे न असां हर तबिके जा माण्हू हिते रहूं था अगरि तव्हां अलाह तव्हांखे ॾिनो आहे तव्हां वठी सभु कुझु रखी त छॾियो था ऐं दुकानदार वरी इहो था कनि त उन्हनि जी डबल क़ीमत रखी छॾी आहे उन्हनि खे ईअं न करणु खपे मास्क जेको आहे उहो केरु असां वटि मास्क न पाईंदो हाणे जॾहिं खां मास्क जो इशू पैदा थियो त मास्क जेको आहे 50 रुपए वारो उहो 200 रुपया करे छॾियो ईअं न कयो छो जो अलाह जो ख़ौफ़ बि दिलि में रखणु खपे ऐं ॿी ॻाल्हि मां इहा कंदमि वायरस पंहिंजी जॻह ते आहे नो डाउट इन को इशू न आहे असांजी गवर्नमेंट असांजी जेको आहे सिहत खातो उहो कोशिशि करे पियो इनखे ख़तमु करण जी ऐं जल्द खां जल्द ख़तमु बि थींदो
पर एहतियात इहो आहे त जीअं ॿुधाईंदा आहिनि असांखे त बार बार तव्हां हथ धो, बार बार मुंहुं धो, घर में अचो था त हथ धो, मुंहुं धोई वियो, ऐं घर खां ॿाहिरि वञो था त बि जेको आहे इहो ई अमल कयो। पर उन खां अलावा जेको ॿुधायो वियो आहे, वॾे में वॾो बेनिफिट असांखे वज़ू मां मिली सघे थो। कोशिशि कयो त तव्हां हर वक़्तु वज़ू में रहो, छो जो असां जॾहिं वज़ू में रहंदा आहियूं त असांजो पूरो जिस्म पाक हूंदो आहे। ऐं नबी साईं जो पंहिंजो फरमानु आहे त जेको वज़ू में रहंदो आहे उन जे वेझो जेका आहे अहिड़ी का बि शइ नाहे ईंदी, को वायरस हुजे या मथी मखलूक हुजे, उहा न ईंदी आहे वेझो। बहरहाल असां सां कॉल बि आहे, असां ॾिसंदासीं कॉल ते केरु आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी अदा, केरु किथां खां? हेलो जी जी अदा, केरु किथां खां पिया ॻाल्हायो? जी, मीरपुर खास खां होश मोहम्मद खोसो। जी अदा, रंगन भरी शाम में तव्हांखे वेलकम था। हा, कीअं आहियो? ठीकु आहियो? जी जी प्रोग्राम ॾिसो था अदा? जी जी प्रोग्राम ॾिसो वियो। अदा, अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में जेको आहे न किरोना जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं। माण्हुनि खे अवेयरनेस ॾियण जे लाइ असां पूरो ही वीक जेको आहे रखियो आहे त असां कीअं इन वायरस खां बची सघूं था। तव्हां जे शहर में ज़ाहिरी ॻाल्हि आहे हर हिकु शहर में एहतियाती उपाउनि जे लाइ ॿुधायो पियो वञे। तव्हांजे शहर में केतिरे हद ताईं जेको आहे इन जो ख़्यालु कीअं पिया रखो? माण्हू कीअं पिया बचाइनि इन वायरस खां पाण असां जी खे? बिल्कुलु ख़्यालु ईअं ॾाढो ईअं दुकानदारियूं बंदि थी वियूं न, जी शेयर मार्केट वग़ैरह जेके रश हूंदी हुई बिल्कुलु। बंदि थी वई, ज़बरदस्त कमु आहे। अच्छा, बंदि आहिनि सभु। अच्छा, इन जे बचाव जे लाइ चवनि था बार बार हथ धो ऐं मुंहुं धो ऐं वज़ू में जी रहो। छा इहो अमल जेको आहे केतिरे हद ताईं कयो पिया? हाणे माशाल्लाह मतिलबु करनि पिया हाणे काफ़ी। अच्छा, सही आहे न, छो जो चवंदा आहिनि त जी इलाज खां एहतियात बहितर आहे। थैंक्स फॉर कॉलिंग। ऐं असांजा अॼु जेके कॉलर्स हूंदा, अॼु असां उन्हनि सां बि जेको आहे इन ई वायरस ते ॻाल्हाईंदासीं, छो जो असांजो अॼु जो प्रोग्राम करण जो मक़सदु ई अवेयरनेस ॾियणो आहे त असांखे इन मूज़ी जेको वायरस आहे उन खां कीअं बचणु खपे। छो जो ज़ाहिरी ॻाल्हि आहे, सभिनी खे ख़बर आहे, असां न्यूज़ जे थ्रू, असां न्यूज़ पेपर जे थ्रू असांखे मुख़्तलिफ़ जेके इशूज़ असांजे साम्हूं अचनि पिया या असांखे ख़बर पए पई। पर हिकिड़ी ॻाल्हि इहा बि ॿुधाईंदसि मां त पंहिंजे मथे ते न खणो, इनखे ज़हन ते न खणो। मतिलबु ठीकु आहे, तव्हांजी छुटियूं थी वियूं आहिनि, तव्हांखे इंजॉयमेंट जे लाइ टाइम मिलियो आहे, ज़रूरी न आहे त तव्हां जेको आहे हर वक़्तु उन जे बारे में वेठा सोचो त हाई कोरोना थी, हीअं थी वेंदो, हूअं थी वेंदो। अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे का, छो जो असां नबी साईं जी उम्मत आहियूं। ऐं ॿी ॻाल्हि त अलाह साईं ते भरोसो रखो ऐं इबादत कयो। तव्हांखे हाणे टाइम मिलियो आहे, भई छुटी उन ऑफिसिस मां तव्हांखे मोकल मिली वई, तव्हांखे स्कूल मां मोकल मिली वई, पंहिंजे ॿारनि खे जेको आहे कंहिं न कंहिं एक्टिविटी में जेको आहे बिज़ी रखो, पाण रहो, घर जी सफ़ाई सुथराई कयो। ऐं चवंदा आहिनि त सफ़ाई जेको आहे नफ़्स ईमान आहे ऐं अधु जेको आहे असांजी सफ़ाई ईमान हूंदो आहे। जंहिं घर में सफ़ाई हूंदी आहे हुनजी ॾिसो कीअं तारीफ़ थींदी आहे त भई हिननि जे घर वियासीं, हिननि जो घर जेको आहे वॾो साफ़ सुथिरो हुयो ऐं सफ़ाईदार हुया। सो जिते सफ़ाई हूंदी आहे उते बि जेको आहे उहे ई वायरस अहिड़े क़िस्म जा न ईंदा आहिनि। बहरहाल कॉल आहे, ॾिसो था कॉल ते केरु आहे। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी अदी, केरु किथां खां? अदी मां हैदराबाद मां पई ॻाल्हायां। नईमा फ्रॉम हैदराबाद। कीअं आहियो? ठीकु आहियो? जी, तव्हांजी फैन आहियां ॾाढी, लेकिन ही जेको तव्हां टॉपिक जेको आयो आहे, पर हींअर त हले पियो जी त अलाह पनाह ॾींदो, रब साईं असांखे आमीन बचाईंदो। आमीन। पर हिकिड़ी सूरत असांखे को दरवेश आहे, विराए सभिनी खे ॾेई वियो आहे, जी जी ॿुधायो। मन दर ते। त ई तव्हां पढ़ो त तव्हांजे घर में इहे कान ईंदी बीमारी। अच्छा, तो मां बि इन ज़रिए तव्हांखे चवां थी, जेतिरो अलाह खे वठंदासीं न, अलाह ई असांजी मदद करे सघंदो, इंसान कोन थो करे सघे। बिल्कुलु सही था अलाह चओ। इनखे मुंहुं केरु ॾींदो? अलाह साईं ॾींदो न। बिल्कुलु असां त पढ़ंदासीं, बचन ते शुकारींदासीं, यासीनूं पढ़ंदासीं, पर ही त अलाह जे हथ में आहे न। बिल्कुलु सही। अलाह सभिनी खे महफ़ूज़ रखंदो, सभिनी खे पंहिंजे बचड़नि सां ख़ुशि रखंदो। आमीन आमीन। ऐं जेको ही मौज़ू कढियो अथव, हिकिड़ो त डपु जहिड़ो आहे, बिल्कुलु माण्हू बि डिॼनि था, बचड़ा बि डिॼनि था, सही। पर हाणे अलाह साईं हयाती ॾींदो। हा, इनशाला इनशाला, छो जो अलाह साईं ते ज़ाहिरी ॻाल्हि असांखे यकीन आहे। ऐं इहा ई ॻाल्हि आहे त जीअं अदी नईमा चयो त घर में रहो था त इबादत कयो, ऐं जीअं मुख़्तलिफ़ सूरतूं बि इन लाइ ॿुधायूं वञनि थियूं, तव्हां उहा जेके आहिनि सूरतूं पढ़ो ऐं नमाज़ पढ़ो। वॾे में वॾो बेनिफिट त नमाज़ में आहे, त नमाज़ जॾहिं पढ़ंदो त पोइ त कंहिं शइ जी तव्हांखे ज़रूरत ई कोन्हे, कंहिं दवा जी ज़रूरत न आहे। ऐं जीअं मां ॻाल्हि कई त ज़हन ते न खणो। आम माण्हू खे हिन वक़्तु एतिरो हैरासमेंट फैलिजी चुको आहे, आम माण्हू खे बुखार जीअं ज़ुकाम थिए थो,
त उहो जो त अलाए छा थियो जीअं ज़ाहिरी ॻाल्हि आहे इंसान आहियूं इंसान जेको पंहिंजो नफ़्स हूंदो आहे उहो सोचण ते असांखे मजबूर करे छॾींदा मूंखे पाण खे अॼु ज़ुकाम आहे ॿ टे ॾींहं पहिरीं मूंखे इहा कोई बुखार ऐं ज़ुकाम हुयो मूंखे बि थियो त भई टेस्ट कराइणु ज़रूरी हूंदो आहे छो जो माना चवंदा आहिनि त एहतियात जेको आहे इलाज खां बहितर आहे मां वयमि उन्हनि चयो अहिड़ी का शइ कोन्हे का मतिलबु क्लियर आयो पर माण्हू निकिरे दिमाग़ ते खणी वेंदा आहिनि त भई मूंखे ज़ुकाम थियो आहे या ज़ुकाम न पियो छॾे या बुखार हिन जा सिम्टम्स इहे ॿुधाया पिया वञनि त जेकॾहिं तव्हांखे 14 या 15 ॾींहं लगातार बुखार निकिरे थो लगातार बुखार अचे थो रोज़ त पोइ अलाह न करे मतिलबु उहा शइ थी सघे थी ऐं खंघि वॾी में वॾी खंघि ऐं ॿियो मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदी हलां हिकिड़ो टोटको बि आहे ऐं चवंदा आहिनि त कुझु ॿुधाइण बि जेको आहे उहो सदका जारिया हूंदो आहे जेकॾहिं तव्हांखे खंघि आहे ऐं खंघि ख़तमु नथी थिए त तव्हां जेको आहे पाणी जा गुरूरा कयो जेको असां विझंदा आहियूं लूणु पर का न का तव्हां चहिरी शइ खाओ छो जो चवनि था त माना चहिरी शइ खाइण सां असांजे गले में अगरि उहो वायरस लॻी वञे थो त 4 खां 5 ॾींहं सिर्फ़ु गले ताईं रहे थो उहो फिफड़नि में नथो वञे त अगरि असां का लूण वारी शइ खाऊं था त उहो उते ई ख़तमु थी थो वञे ॾिसो केॾो वॾो बेनिफिट आहे सिर्फ़ु पाणी जा गरारा करण सां जीअं असां ब्रश कंदा आहियूं वरी पोइ पाणी बॉइल करे थोरो लूणु विझी करे गरारा करण सां उहा शइ उते ई ख़तमु थी वञे बल्कि जरासीम जेके बि गले जा आहिनि उहे ख़तमु थी वेंदा आहिनि ऐं हुन जो मक़सदु ख़तमु करण जो इहो ई निशानी ॿुधाई वञे थी त का बि तव्हां लूण वारी शइ खाओ मतिलबु लूणु ज़्यादा खां ज़्यादा इस्तेमालु कयो त उहा शइ उते ई ख़तमु थी वञे उहो तव्हांजे पेट में अंदरि न थी वञे ऐं गले में जेको आहे उहो 4 खां 5 ॾींहं जेको आहे उहो रहे थो बाक़ी इन खां अलावा इहो बि मां तव्हांखे ॿुधाईंदी हलंदमि त जंहिंखे अगरि थिए थो त उहे सिहतयाब बि थी विया आहिनि छो जो असांजो सिहत खातो इन ते ई जेको आहे कमु करे पियो त जेकॾहिं कंहिंखे थी वियो आहे त उनखे केतिरी हद ताईं असां महदूद रखूं ऐं कहिड़े तरीक़े सां इलाजु करायूं बहरहाल असां सां महिमान गॾु हूंदा असां उन्हनि सां बि ॻाल्हाईंदासीं ऐं हिन घुट बुसट वारे माहौल में थोरो घणो जेको आहे एंटरटेन करण बि ज़रूरी हूंदो आहे छो जो हिन वक़्तु सभिनी जे ज़हन ते रुॻो कोरोना वायरस जेको आहे छायल आहे बहरहाल ब्रेक जो टाइम थियो आहे रंगनि भरी शाम में वठूं था ब्रेक खां पोइ असां पंहिंजे महिमान सां गॾु हूंदासीं वेलकम बैक रंगन भरी शाम में एक दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार कयूं था ऐं असां ख़ूबसूरत महिमान गॾु आहिनि बिना देरि मां तव्हांजो उन्हनि सां इंट्रोडक्शन कराईंदी हलां पर इंट्रोडक्शन खां पहिरीं मां तव्हांखे इहो ॿुधाईंदसि जेको असांजो थीम सॉन्ग तव्हां ॿुधंदा आहियो टाइटल सॉन्ग रंगन भरी शाम उन जंहिं उनजी शाइरी कई आहे उहो अॼु असां सां गॾु आहिनि असां उन्हनि खे वेलकम कंदासीं असां सां गॾु आहे साजिद जमाली साहब जेके तमामु सुठा शाइर आहिनि अस्सलाम वालेकुम साजिद भाउ कीअं आहियो वालेकुम सलाम अलाह शुक्र आहे ठीकु आहियो वॾी महिरबानी तव्हां टाइम कढी असां वटि आहियो तव्हांजूं महिरबानियूं आहिनि तव्हां असांखे मौक़ो ॾिनो हिते घुरायो आहे लख कुर्ब तव्हांजा KTN जा वॾी महिरबानी ऐं असां खोड़ सारी कचहरी कंदासीं साजिद भाउ सां असां सां हिकु ख़ूबसूरत आवाज़ जो मालिक गॾु आहे सिंगर आहे छो जो जहिड़ो माहौल हले पियो ऐं जेका जीअं असां इंट्रो में ॿुधायो कोरोना वायरस जे हवाले सां असां हिननि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं छो जो ज़ाहिरी ॻाल्हि आहे हीअ जंहिं शहर सां बिलोंग कनि था जितां आया आहिनि उते छा सूरत हाल आहे उते कहिड़ी सिचुएशन आहे असां हिननि खां बि पुछंदासीं पर वरी जीअं चवंदा आहिनि त पंहिंजो माहौल ऐं मूड जेको आहे चेंज करण जे लाइ गीत ज़रूरी हूंदो आहे छो जो चवंदा आहिनि मौसीक़ी रियोज ग़िज़ा आहे त असां सां गॾु आहे अली समोभा जेके तमामु सुठे आवाज़ जा मालिक आहिनि उन्हनि खे वेलकम कंदासीं रंगन भरी शाम में अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम ठीकु आहियो अली भाउ अलाह जी करम तव्हां ख़ुशि आहियो बिल्कुलु ठीकु तव्हांजे साम्हूं तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां टाइम कढी आयो महिरबानी तव्हांजी बि आहे फर्स्ट टाइम आयो आहियां KTN ते ॾाढो दिलि ख़ुशि थिए पियो वॾी महिरबानी आहे महिरबानी तव्हांजी अच्छा साजिद भाउ जे लाइ मां इहो चवंदसि त जीअं तमामु सुठा शाइर आहिनि असां उन्हनि सां खोड़ सारी कचहरी कंदासीं असां फर्स्ट में उन्हनि खां पुछंदासीं त असांजो जेको हिननि टाइटल सॉन्ग जी जेका शाइरी कई आहे हिन खां अलावा जेके आहिनि हिकु सिंध हिकु सकाफ़त एकता डे ते उन्हनि जेको आहे गीत उनजो जेको आहे OST कयो उन खां पोइ बेक़रार दिलि वरी सिंध गॾिजे थी एतिरो ख़ूबसूरत जेका आहे शाइरी कंदा आहिनि कीअं ज़हन में ईंदी आहे ऐं फर्स्ट ऑफ ऑल असांजे इन टाइटल जे लाइ ॿुधाइजो रंगन भरी शाम में वॾी महिरबानी KTN जी महिरबानी आहे ऐं तव्हांजो प्रोग्राम में आयो आहियां ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे ऐं मां उन प्रोग्राम में आयो आहियां जंहिंजो टाइटल मुंहिंजो लिखियलु आहे इहा मुंहिंजे लाइ तमामु घणी ख़ुशी जी ॻाल्हि आहे ऐं जीअं तव्हां ॻाल्हि कई त टाइटल सॉन्ग लिखियो आहे त KTN जे भाउ फरीद जॾहिं राब्तो कयो त असां हिकिड़ो प्रोग्राम शुरू था कयूं रंगन भरी शाम उन लाइ असांखे तव्हां को टाइटल आहे सॉन्ग लिखिजो
गानो लिखिजो। उन लाइ मां यकीन ॼाणो पहिरियों त सची ॻाल्हि इहा त शाइरी बि हिकिड़ो सम्झो त इम्तिहान आहे। बिल्कुलु त माना शुरूआति में त थिए थो त मां अलाह करे उन मयार ते लहां, सही। छो जो शुरू में बि मां शाइरी कई आहे, पर मूंखे इहा हूंदी आहे त कोशिशि कंदो आहियां त जेको केटीएन चाहे थी मां ओहिड़ी शाइरी कयां जेका वरी आम माण्हू खे बि पसंदि अचे, केटीएन इदारे खे पसंदि अचे। ऐं अलाह जो शुक्र आहे जॾहिं मां उन्हनि ॾे जेको आहे रंगन भरी शाम जो टाइटल लिखी मोकिलियो त उन्हनि उन वक़्तु इहो ओके कयो ऐं चयो त इनशाला आहे तव्हांजी सांग हलंदो। ऐं ॾाढी ख़ुशी थींदी आहे जॾहिं टीवी ते हले थो, माना हिकिड़ो माना असांजी महिनत सजाई थिए थी। सम्झूं था त असां जेका शाइरी कई थी सॼी ज़िंदगी, उहा हाणे असांजी महिनत सजाई थी आहे। इन खां अलावा बि मुंहिंजा काफ़ी कलाम हिते केटीएन ते हलिया आहिनि, ख़ासि करे बेक़रार दिलि जेको हिन जो ड्रामे जो टाइटल सॉन्ग हो, उन खां पोइ अच्छा इहो जेको बेक़रार दिलि ड्रामो हुयो उन जे लाइ जेका तव्हां OST जेको आहे उन जे लाइ तव्हां इहो कयो त तव्हां छा पूरो ड्रामो ओवरऑल मतिलबु ख़बर हूंदी आहे कीअं कीअं कंदा आहियो? असल में छा आहे त उन वक़्तु जेको असांजो प्यारो दोस्त हो हिते डायरेक्टर रही चुको आहे फ़हीम भुट्टो, उन मूंसां राब्तो कयो, उन पोइ ड्रामे जे बारे में सॼो मूंखे ॿुधायो त हीअ सिचुएशन आहे ड्रामे जी। पोइ उन हिसाब सां मां उनखे जेको आहे सो लिखी ॾिनो ऐं अलाह जो शुक्र आहे जॾहिं उहो माना मां केटीएन ते उहो मुंहिंजो पहिरियों गानो बेक़रार दिलि केटीएन ते मुंहिंजो पहिरियों गानो ऐं उहो बि जेको आहे सो। अच्छा तव्हां जीअं तव्हां चयो त फ़हीम भुट्टो तव्हांखे सॼो ओवरऑल सिचुएशन सम्झाई त हीअ जेको आहे थीम आहे असांजे गाने जी या ड्रामे जी जेको बि आहे, पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे डिफिकल्ट वर्क आहे। छा ज़हन में रखी करे तव्हांखे लॻंदो आहे त हीअ शइ हिन ते सूट कंदी, छा ओॾी महिल छा हूंदी आहे ज़हन में, छा ईंदो आहे? बसि हिकु त माना अधु त नाले मूं ख़बर पइजी थी वञे त हिकिड़ो हाणे बेक़रार दिलि आहे त ज़रूरु उन में उनजी छा करिणो आहे। हाणे जीअं केटीएन जो सॉन्ग थियो या तव्हांजी रंगन भरी शाम आहे त हाणे उन में अज़ ख़ुदि रंगन भरी शाम त उन में ज़रूरु मुख़्तलिफ़ रंग हूंदा, त उहो ज़हन में रखंदा आहियूं। हालांकि हूंदो माना शुरूआति में त इहो थोरो डिफिकल्ट लॻंदो आहे त ॾाढो, त अलाह करे उहा शइ उते मां पूरी करे सघां, पर जॾहिं उहो ॿुधाईंदा आहिनि त हिन सिचुएशन ते हुजे त पोइ काफ़ी देरि सोचण खां पोइ ऐं वरी उन्हनि खे जेको आहे त रंगनि खे जेको आहे सो हिनखे शाइरी खे रूप ॾियणो आहे न, माना हिकिड़ो अहिड़ो रूप ॾियणो आहे जेको आम माण्हू खे पसंदि अचे। ऐं कोशिशि कंदा आहियूं त जेको ड्रामो आहे या जेको जे धरती ते लिखिणो आहे त उन में उहो ई रंग शामिल हुजे। अच्छा मतिलबु नाले मां अधु त ॼण ख़बर पइजी वेंदी आहे। अधु त नाले में ख़बर। साजिद भाउ माशाल्लाह तव्हां इलाही सुठा शाइर आहियो, पर असां जेको असांजो को सिंगर हूंदो आहे या शाइर हूंदो आहे, पर उनजी का न का पसंदि हूंदी आहे जंहिंमां हू मुतासिर थी इंस्पायर थी ऐं उन तरफ़ ईंदो आहे। तव्हां कंहिंमां इंस्पायर थी करे शाइरी जी तरफ़ आहियो? असल में मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मुंहिंजो वालिद साहिबु सिंध जो हिकिड़ो वॾो अज़ीम शाइर हुयो, ख़ासि करे कते जो बादशाह उमीद ख़ैरपुरी। मां उनजो फर्ज़ंद आहियां त ज़ाहिरी आहे मूंखे घर में उहो माहौल मिलियो। घर में हिकिड़ो वॾो शाइर मौजूदु हो, उन सां गॾु मुशाइरनि में अचण वञण में मुख़्तलिफ़ शाइरनि सां मिलण ऐं बाबा सां जॾहिं वेहंदा हुआसीं त शाइरी जे बारे में या जेके इल्मु उरूज़ थींदो आहे शाइरी जो उहा ॼाण, या बाबा ॿुधाईंदो त बाबा हे लफ़्ज़ हीअं हुजनि, या बाबा जी शाइरी खे उहो असां पढ़ियोसीं, उन सां गॾु जेके बि असांजो वक़्तु गुज़रियो माना सिखियासीं उन मां, ऐं अॼु उन्हनि जी दुआउनि जो नतीजो आहे त मां तव्हां सां गॾु वेठो आहियां। अच्छा तव्हांजा बाबा त शाइर, तव्हां ज़ाहिर ॻाल्हि आहे पंहिंजे बाबा खां सिखियो या तव्हांजो लाइक उस्ताद बि रहियो हूंदो, तव्हां उन्हनि जी शाइरी पढ़ी, पर इन खां अलावा ॿियनि कहिड़नि शाइरनि जी शाइरी वधीक पढ़ंदा आहियो? शाइरी त तक़रीबन तमामु हिन महिल सुठी लिखी वञे थी सिंध में, पर जेका माना घणी जेका मूंखे पसंदि अचे थी हिन महिल शाइरी सिंध में त उहा ज़ाहिद शेख जेको आहे इनक़लाबी शाइर आहे, उनजी शाइरी, उस्ताद बुखारी, शेख अयाज़, माना इहे हिकिड़ा वॾा नाला आहिनि असांजी सिंध जा। पंहिंजे वालिद खां अलावा जेका शाइरी आहे उहा, या वरी जेकॾहिं नौजवान शाइरनि में आहे त असांजो ख़ैरपुर जा हिकिड़ा वॾा सुठा शाइर आहिनि, दीदार मासूम हिकिड़ो ज़बरदस्त शाइर आहे, अली हसन सरकी सुठो शाइर आहे, बाबा जो शागिर्द आहे, माना इहे कुझु शाइर आहिनि जेके पसंदि जा शाइर आहिनि। अच्छा जिन शाइरनि जा तव्हां नाला वरिता, ज़ाहिरी ॻाल्हि आहे उस्ताद बुखारी थी वियो या शेख अयाज़ थी वियो, उन्हनि जी त छा ॻाल्हि कजे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहे हिंद सिंध ऐं पूरी दुनिया में मशहूरु आहिनि, पर ॿिया जेके शाइर आहिनि जीअं तव्हां हिन वक़्तु चयो जिन जा नाला तव्हां वरिता, हाणे उहे सभु सिंधी में ई शाइरी कंदा आहिनि, तव्हां बि सिंधी में ई शाइरी कंदा आहियो, पर कंहिं ॿी ॿोली में कॾहिं ट्राए कयो आहे या लिखी आहे शाइरी? त हा मां पहिरियों दफ़ो ट्राए कयो, उहो बि केटीएन जे लाइ, जॾहिं जेको मुहर्रमुल हराम जा ॾींहं आया त उन महिल राब्तो कयो त असांखे नोहो लिखी ॾियो। हा उहो मुंहिंजो उहो बि पहिरियों तजुर्बो हुयो ऐं उहो मां नोहो लिखियो सिराइकी में। हा उहो जेको आहे जुनेद चिश्ती जे आवाज़ में जेको आहे सो रिकॉर्ड थियो हिते केटीएन ते ऑनएयर थियो, उहो मुंहिंजी पहिरीं कोशिशि हुई ऐं उहो बि पहिरियों ई केटीएन ते हलियो हुयो। त उन खां पहिरीं कॾहिं तव्हां सिराइकी में लिखियो कुझु?
कुझु लिखियलु हुयो पर उहो जेको आहे सो साम्हूं कॾहिं बि आयल न हो कंहिंजे जेको नवा ख़्वान या कंहिं सिंगर वटि न पहुतल हुई शइ, उहा लिखियलु हुई अच्छा पर घणी उहा महिनत सां न लिखियलु हुई छो जो ओॾे घणो ध्यानु न हुयो। अच्छा मतिलबु तव्हांखे सिर्फ़ु पॉइंट ॾिनी वई उनखे तव्हां अॻियां हा वधायो। उनजे हवाले सां त बाबा असांखे नओं खपे पर खपे बि सिराइकी में। हाणे सिराइकी आम ॿोली आहे असांजी, ॿुधूं कयूं था, पोइ उन सिराइकी में मां उहो पहिरियों नओं जेको आहे सो मां कोशिशि कई ऐं उर्दू बि थोरी घणी शाइरी थियल आहे पर घणो जेको महवर आहे उहो पंहिंजी सिंधी शाइरी जो आहे। अच्छा माशाल्लाह तमामु सुठो। अच्छा जीअं ज़ाहिर ॻाल्हि आहे तव्हांजे बाबा जो तालुक़ु ख़ैरपुर मीरस सां आहे बिल्कुलु। त तव्हां बि उतां जा ई आहियो त जीअं असां ॻाल्हि पिया कयूं कोरोना वायरस जी, जे तव्हां ख़बर आहे त पूरे सिंध में जेको आहे इहा अफ़रा तफ़री हिन वक़्तु फैलिजी चुकी आहे ऐं वाक़ई में कंहिं हद ताईं इहो ॻाल्हि आहे बि सही आहे असां वटि। तव्हांजे शहर में हिन वक़्तु छा सिचुएशन आहे? असांजे शहर में बि जीअं हाणे हिते जिते किथे सॼी सिंध में जीअं आहे अफ़रा तफ़री थी वई आहे, ॾाढो बंदिश थी वई आहे, असांजे शहर में एतिरे ताईं थी वियो आहे जो ग्राउंड ते क्रिकेट बि नथा खेॾनि। त मां मक़सदु आहे जेकॾहिं 10-15 छोकिरा गॾु थिया अथनि त उन्हनि खे बि उते उहा रांदि बंदि कराई थी वञे। ऐं शहरनि में बि हाणे आहिस्ते आहिस्ते कंट्रोल थियो आहे त जेके शॉपिंग सेंटर आहिनि या होटल आहिनि उन्हनि खे बंदि रखो ऐं हुजूमनि जी सूरत में किथे बि गॾु न थियो। ऐं अलाह ख़ैरु कंदो, हिन महिल ताईं ख़ैरपुर में त को अहिड़ो केस ज़ाहिर न थियो आहे पर जेके ॿाहिरियों माण्हू आया आहिनि, ज़ाइरीन आया आहिनि या कुझु ॿिया दोस्त, उन्हनि में जेको आहे थियो आहे ख़ासि करे सखर में घणो। बाक़ी असांजी ख़ैरपुर में जेको आहे सो बाक़ी इहा बंदिश घणी आहे माण्हुनि जी हुजूमनि ते, ग्राउंडनि ते ऐं मुख़्तलिफ़ शॉपिंग सेंटर ते जेका पोज़ीशन आहे सॼी सिंध जी। बिल्कुल ऐं ओवरऑल जेको आहे न सॼी सिंध में इहा ई सिचुएशन आहे। सिंध गवर्नमेंट खे वरी बि हिकिड़ो दफ़ो ॿीहर एप्रिशिएट कंदासीं, ॾाढो सुठो कमु करे पई। ज़ाहिरी ॻाल्हि आहे छो जो असां जिते हुजूम थोरो गॾु थिए थो त पाण ई ॾिस असांखे महसूसु थींदो आहे घुट ऐं ॿुसट वारो माहौल थी वेंदो आहे। उन में उहो ई माण्हू चवंदा आहिनि त भई पघर अची वियो या जरासीम हिक ॿिए जा लॻी वेंदा आहिनि त हीअ त हवा मां ट्रांसफर थींदड़ शइ आहे। बहरहाल मां तव्हांखे कुझु पॉइंट्स आहिनि जेके डॉक्टर्स असांखे ॿुधाईंदा आहिनि त तव्हां एहतियात कयो। इहो एहतियात इहो आहे त जेकॾहिं तव्हांखे खंघि या निछ अचे थी त हमेशह जेको आहे न टिशू जेको आहे, टिशू या कपिड़ो या कमीज़ जो जेको कफ हूंदो आहे उन सां पंहिंजो वात जेको आहे न हीअं ढके करे पोइ खंघि न कयो या निछ ॾींदा कयो। छो जो असां ईअं ई निछ ॾींदासीं त ज़ाहिर ॻाल्हि हाणे मूंखे निछ अचे थी त अधा वारा वेठा आहिनि, उहो जरासीम त ट्रांसफर थींदा न। ऐं हमेशह कॾहिं कॾहिं ईअं मां 2-टे माण्हुनि जे अधा ईअं हलंदे फिरंदे ॿुधी बि आहे ॻाल्हि, यार कुझु बि न आहे, हीअं न आहे, हूअं न आहे, सभु ईअं अलाह खां ॾिजो। वाक़ात ज़ाहिरी ॻाल्हि आहे, अलाह खां हर कोई ॾिजंदो आहे ऐं असांखे नमाज़ पढ़णु खपे। ऐं जेको पर सफ़ाई चवंदा आहिनि त सुनत आहे न, असांखे छो चयो वियो आहे त जेतिरी तव्हां सफ़ाई कंदो उहा सुनत में शामिल थी वेंदे, सवाबु आहे, हिकिड़ी ॻाल्हि वॾी सवाबु आहे। ऐं हमेशह माण्हू चवंदा आहिनि न हीअं वॾाई आहे या इहा वॾाई न हूंदी आहे। छो जो चवंदा आहिनि इलाज खां बहितर एहतियात आहे। हाणे तव्हां उन्हनि माण्हुनि खां पुछो जिन खे वीचारनि खे थी वियो आहे। ऐं तव्हां ॾिसो चीन में क़ुर पाक, मां कल्ह हिकिड़ी वीडियो हुई मां तव्हांखे ॾिसां ॿुधाईंदे लाइ त हिकिड़ी वीडियो में कल्ह ॾिसां पई त क़ुर पाक उते आंदा विया त चीन जा माण्हू उनजे मथां मतिलबु हिकिड़ो जीअं वॾो हुजूम थींदो आहे न, माना जीअं असां का शइ विरहाईंदा आहियूं उहे माण्हू किरी पवंदा आहिनि। हू क़ुर पाकनि जे लाइ एतिरो मतिलबु हू दिलि सां वञो पिया कनि ऐं अलाह अकबर जो सदाऊं उते नमाज़ पढ़णु शुरू करे छॾी अथनि, उते जेको आहे पंहिंजो क़ुर पाक पढ़णु शुरू करे छॾियो अथनि, कलमा पढ़नि था। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ज़ाहिरी ॻाल्हि आहे इन जे करे त हू एक्सेप्ट बि कनि था त हुननि खां ग़लती थी, जेका ज़ाहिरी ॻाल्हि आहे छा जो छा खाईंदा वठंदा आहिनि। बहरहाल हाणे जेको आहे उन्हनि खे बि काफ़ी हद ताईं जेको आहे सबक़ मिली चुका आहे। बहरहाल ॿियो मां तव्हांखे ॿुधाईंदसि त पंहिंजनि हथनि खे बाक़ाइदगी सां साबुण या जेको आहे सैनिटाइज़र उन सां बार बार धोअणु खपे। छो जो असां अगरि मूं कंहिंसां हथु मिलायो या मां ॿाहिरां अचां थी त जम्स त अची विया न मुंहिंजे हथनि में, इन जे करे हथ बार बार धो। उन खां अलावा वरी जेको आहे नज़लो ज़ुकाम आहे त पोइ ॿियनि माण्हुनि खे घटि में घटि जेको आहे न 1 मीटर ताईं माण्हू असां परे रहणु खपे। अगरि नज़लो ज़ुकाम तव्हांखे आहे त थोरो 1 मीटर ताईं तव्हां थोरो परे वेहो। छो जो 2-3 ॾींहंनि जी ॻाल्हि आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, अलाह कंदो ही जल्द खां जल्द वायरस ख़तमु थींदो। बहरहाल असां सां जेको आहे अली भाउ गॾु आहे, उन्हनि खां बि पुछंदासीं त कहिड़े शहर खां बिलोंग कनि था, फस्ट टाइम केटीएन था आया आहिनि, मुख़्तलिफ़ चैनल्स ते तव्हां हिननि खे ॾिठो हूंदो, ॿुधो हूंदो। कहिड़े शहर खां बिलोंग कयो था तव्हां? मां मिठो ख़ासि खां बिलोंग कंदो आहियां। अच्छा जी जी। अच्छा फस्ट टाइम आया आहियो केटीएन ते, कीअं पियो लॻे? ॾाढो ख़ुशी थिए पई ऐं ख़्वाहिश हूंदी हुई की तव्हांजे प्रोग्राम में वञा। अच्छा अच्छा। महिरबानी आहे फरीद साहब जी ऐं आबिद भाजी जिन्हनि मूंखे मौक़ो ॾिनो आहे। अच्छा अच्छा, केतिरो टाइम थियो आहे तव्हांखे हिन फील्ड में ऐं कंहिंखां सिखियो आहे? तव्हांजो उस्ताद केरु आहे? उस्ताद बसि प्रॉपर त को उस्ताद न आहे,
पर मास्टर फतेह जो वालिद साहब आहे दीदार समूह, अच्छा अच्छा, उन खां काफ़ी थोरी घणी सिखिया वरिती आहे। पर ईअं मतिलबु छोकिया जे हद तक मतलब कीअं तव्हांखे शौक़ु पैदा थियो, कंहिंखे जीअं अदा खां मां पुछो त जी ही जी कंहिं मां इंस्पायर मूंखे बि ईअं शौक़ु थिए की उहे असांजा माइट थियनि, रिश्तेदार थियनि, त असांजी शादियुनि में ईंदा हुआ, अच्छा त हुते फंक्शन वग़ैरह जी थींदो आहे, शादी में प्रोग्राम थींदा आहिनि, त उन्हनि खे ॾिसी पोइ शौक़ु थियो। अच्छा, पोइ उन्हनि खे मूंखे चवंदा हुआसीं थोरो असांखे मौक़ो ॾियो, पोइ थोरो 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 ईअं शौक़ु तव्हांखे थियो। मतलब जीअं हाणे पंहिंजूं शादियूं या स्कूल लाइफ में कॉलेज लाइफ में तव्हां कॾहिं पार्टिसिपेट कयो या तव्हांखे कीअं ख़बर पई त तव्हांजो आवाज़ जेको आहे उहो सुरीलो आहे? जी जी हा, स्कूल में त ईअं जीअं ॿार सभु वेंदा आहिनि गुनगुनाईंदा आहिनि, अच्छा त ईअं गुनगुनाईंदा हुआसीं त दोस्त बि चवंदा हुआ यार तुंहिंजो आवाज़ु सुठो आहे, तूं कोशिशि कर। पोइ हिते कराची आयासीं, तक़रीबन मुंहिंजे ख़्याल 20 साल जी उमिरि में कराची में हिते आयासीं। अच्छा पोइ प्रोपर अची हिते शौक़ु थियो, पोइ PTV ते वियासीं, हुते ट्राई कयोसीं, ऐं हुते परख प्रोग्राम हलंदो हो, उन में मुक़ाबले में जेके थींदा आहिनि सिंगर, हा हा, उहो मुक़ाबले में असां हिसो वरितोसीं। पोइ स्टार्टिंग हुतां ठही। माशाल्लाह माशाल्लाह, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। अञा बि अली भाउ खां मुख़्तलिफ़ सवाल कंदासीं, पर कॉल आहे, ॾिसो था कॉल ते केरु आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो अस्सलाम वालेकुम अदा, जी वालेकुम सलाम। कीअं आहे भाउ, ठीकु आहियो? प्रोग्राम ॾिसो पिया? हा जी अल्लाह ख़ैर करे। शाइर साहब खां सवाल करिणो हिकिड़ो। जी जी बिल्कुलु कयो। हा, असांजो पुछणु चाहियूं था त असांजा शाइर हज़रात ॾाढो माशाल्लाह शाइरी सुठी पिया कनि, सिंध में प्रोग्राम ॾाढा भला पिया कनि, पर ॿारनि खे तक़रीबन पंहिंजनि खे प्राइवेट स्कूल में अंग्रेजी मीडियम में पढ़ाइनि पिया, पोइ सिंधी ॿोली कीअं जेको सो वधंदी आहे, त ख़तमु थी वेंदी पंहिंजी ॿोली। हुनजे लाइ को नओं हल को कढियो अथनि या न? अच्छा, सभई शाइर प्राइवेट में पिया पढ़ाइनि? थैंक्स फॉर कॉलिंग। ऐं पुछंदासीं अदा खां त वाकई सभु शाइर तव्हां माना गॾिजी करे प्राइवेट में ॿार पढ़ायो था? साईं ॾाढो दिलचस्प सवाल कयो आहे, हालांकि ईअं आहे न। अच्छा, त हाणे त सभु ॿार असुल में छा आहे त हाणे हिकिड़ी मजबूरी बि बणिजी वई आहे न इंग्लिश मीडियम जी, पर इहा साईं जी सही ॻाल्हि आहे त जिते इंग्लिश मीडियम हुजे त उते घटि में घटि पंहिंजी सिंधी ॿोली हुजे। तव्हां कराची खां कश्मीर ते वञो, प्राइवेट स्कूल आहिनि, उन्हनि में जेको आहे सो तक़रीबन उन में सिंधी नथी पढ़ाई वञे। असांजा सिंधी जेके पंहिंजा नंढड़ा ॿार आहिनि उहे बि जेका ग़ैर ॿोलियूं था ॻाल्हाइनि। तव्हांजी ॻाल्हि सही आहे, पर हाणे जेको आहे न सिंधी पढ़ाई वञे थी। अलाह करे कुझु स्कूल हूंदा जिथे न आहे, हा, पर सिंधी हाणे पढ़ाई वञे थी। सुठी ॻाल्हि आहे त सिंधी पढ़ाई वञे त पंहिंजी ॿोली त घटि में घटि अचे, ईअं न हुजे त पंहिंजी ॿार खे पंहिंजी ॿोली न अचे, पंहिंजी वालदा सां ॿी ॿोली में ॻाल्हाए। इहा बि दुख जी ॻाल्हि आहे ॾाढी। अच्छा, काफ़ी हद ताईं इहो बि सही न हूंदो आहे त असां सिंधी हूंदा आहियूं, असांजा ॿार ईंदा आहिनि ॿाहिरां, हाणे जीअं अता वारा आहिनि महिमान आहिनि, कोई ॿार अचे त उर्दू ॻाल्हाए, मतिलबु या उर्दू ॻाल्हाए या इंग्लिश ॻाल्हाए, घर में बि उर्दू बि असांजी पंहिंजी ॿोली आहे, मादरी ॿोली आहे, पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे पंहिंजी सिंधी अबाणी ॿोली आहे न, त माण्हू उहा त अचे, ऐं सिंधी असांजी मिठी ॿोली आहे, अचणु खपे न। बिल्कुलु अचणु खपे, ऐं पंहिंजे बच्चनि खे सेखारणु खपे। बिल्कुलु, छो ॾिसो न हर कंहिंखे पंहिंजी ॿोली प्यारी हूंदी आहे, त असांखे पंहिंजी सिंधी ॿोली प्यारी आहे। असां जॾहिं सिंधी ॻाल्हाईंदा आहियूं, ॿिया माण्हू ॿिनि ॿोलियुनि वारा बि चवंदा आहिनि तव्हांजी ॿोली केॾी मिठी आहे, ऐं सिंधी माण्हू उहे सुठा हूंदा आहिनि, सुहिणा हूंदा आहिनि असां। ब्रेक जो टाइम थिए न, भली ॻाल्हि कई न, ब्रेक थी वियो। रंगनि भरी शाम में वठो था ब्रेक, ब्रेक खां पोइ वरी गॾु वेलकम बैक। रंगन भरी शाम में एक दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भलीकार कयूं था, ऐं ख़ूबसूरत महिमान असां सां गॾु आहिनि, ख़ूबसूरत सिंगर बि असां सां गॾु आहे जेको असांखे ख़ूबसूरत गीत बि ॿुधाईंदो। ऐं जीअं ब्रेक ताईं वञण खां पहिरीं मां तव्हांखे चयो त जीअं असां वटि हिन वक़्तु जेका सिचुएशन हले पई, त उन में जेको आहे असांखे गीत बि ॿुधणु खपनि, ऐं ज़ाहिरी ॻाल्हि माण्हू थोरो घणो इंजॉय बि करे, रुगो हिकु ई शइ खे असां पंहिंजे ज़हन ते वठी ऐं वेही रहंदासीं त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे न हूंदो त बि थी वेंदो, छो जो हिकु हूंदी साइकी हूंदी आहे इंसान जी, का शइ न हूंदी आहे न उहा बि असांखे लॻंदी आहे त आहे, छो जो असां हुनखे पंहिंजे ज़हन ते खणी वेंदा आहियूं। काफ़ी माण्हू ईअं हूंदा आहिनि न, मुंहिंजी ॻाल्हि में तव्हां सहमत हूंदव? ख़ौफ़ थींदो त माण्हू खे बि बीमार थी पवंदो। बिल्कुलु। अच्छा, ईअं हूंदो न कॾहिं असांखे ख़बर हूंदी आहे, असां ख़बर न हूंदी आहे त असांखे का बीमारी आहे, तेसीं ताईं असां ॾाढा ख़ुशि हूंदा आहियूं, मतिलबु ख़बर ई न हूंदी आहे ॾाढो, ऐं जीअं ई ख़बर पवंदी आहे तव्हांखे हीअ बीमारी थी आहे, अधु माण्हू वरी वञी मरी वेंदा, अच्छा हीअ बीमारी थी वई आहे। बिल्कुलु थोरो इहो साइकी हूंदी आहे। बहरहाल असां जेको आहे साजिद भाउ खां पुछंदासीं त
ही जेको नंढड़ो इन्हनि भरिसां विहारियो आहे हिननि जो छा थिए, नंढड़ो महिमान सां गॾु आहे, हिननि जो नालो बि ॿुधायो। नंढड़ो मुंहिंजो भाणे जो आहे सैयद तवसुल अब्बास। हिनजी असल में मुंहिंजी हिन सां मोहबत आहे, हिनजी मूंसां घणी मोहबत आहे, मूंखे परे न वेंदो आहे। हिन वक़्तु बि तयारु वेठो आहे त मूंखे ख़ैरपुर वठी हल। सो हे बि केटीन जा प्रोग्राम ॾिसंदो रहंदो आहे। ऐं गाना ख़ासि करे गाना जेके आहिनि थीम सॉन्ग इहो ॿुधंदो आहे। असांजो प्रोग्राम ॾिसंदो ई? ॿुधायोसि ॾिसंदव न? हा हा ॾिसंदो आहियां। ही हिते रहंदा आहिनि? हे कराची में हिननि जो घर आहे, हिते हिनजी रिहाइश हिते ई आहे। अच्छा, असां अदा खां पुछंदासीं त ज़ाहिरी ॻाल्हि आहे मुख़्तलिफ़ शाइरी कई आहे, ड्रामनि में, गाननि में, थीम सॉन्ग हे हो, पर तव्हां फिल्म में बि जेको आहे शाइरी कई आहे। केटीन जी हिकिड़ी फिल्म हुई फर्ज़, उनजो जेको आहे गानो तव्हां शाइरी कई, उन गाने जी कीअं एक्सपीरियंस रहियो तव्हांजो? फिल्म फर्ज़ फिल्म जी जेका तव्हां ॻाल्हि कई त असल में इहो बि हिकिड़ो नओं तजुर्बो हो मुंहिंजे लाइ। ऐं मां हिन खां अॻु में कॾहिं बि फिल्म जे लाइ कोई कलाम न लिखियो हुयो। इहा फरीद साहब जो राब्तो कयो ऐं ज़ेडे शानी जेको हिकिड़ो मशहूरु म्यूज़िक डायरेक्टर आहिनि, तमामु बहितरीनु इंसान आहिनि फरीद साहब, ऐं उनजो मूंसां राब्तो रहियो इन हवाले सां असांखे इन फिल्म जे लाइ को गानो लिखियो। हाणे मां त कॾहिं फिल्म जे लाइ गानो न लिखियो, यकीन ॼाणो मुंहिंजे लाइ ॾाढो ॼणो हिकिड़ो इम्तिहान हुयो त मां इहो कीअं लिखां। पोइ उन में उन्हनि जूं बि महिरबानियूं आहिनि, ज़ेडे शानी साहब, फरीद साहब, माना उन्हनि त चयो त बाबा हाणे उहो थींदो आहे जीअं आम हलंदो आहे फिल्मुनि में त ॿ सिंगर गॾु उन में ॻाईंदा। हा डुइट। हाणे उहो मुंहिंजे लाइ लिखण लाइ त माना पोइ उहो मां लिखियो ऐं उहो मुंहिंजो पहिरियों तजुर्बो हो। ऐं उहो मां उन में बि अलाह जो शुक्र आहे त कामयाबु वियुमि। ऐं उन में इलाही जेको हथु हुयो उन में म्यूज़िक डायरेक्टर जो तमामु ज़ेडे शानी साहब, उनखे जेको सेट कयो, छो जो मुंहिंजो त एॾो तजुर्बो न हुयो, पर उन्हनि खे जेको सेट करणु इहो वधीक बहितरु ॼाणनि था। या फरीद साहब राब्ते में हूंदो, ऐं उहो फर्ज़ फिल्म में जेको गानो हलियो, जेका ईद ते फिल्म रिलीज़ थी, उन गानो त रूह में थी रही ओ मिठी ओ मिठी, इहो तमामु घणो केटीएन ते मक़बूल कलाम वियो। अच्छा, केतिरो फ़र्क़ु जेको आहे उहो तव्हांखे लॻो हिकु जीअं तव्हां को बि थीम सॉन्ग या टाइटल सॉन्ग जी शाइरी कयो था, वरी हिकिड़ी यकदमि हिकिड़ी फिल्म, त केतिरो फ़र्क़ु लॻो ऐं केतिरो ॾुखियो कमु लॻो तव्हांखे? असल में जेको थीम सॉन्ग आहे जेके मां लिखिया या हे फिल्म जो कलाम, मां चवां थो हुन में ॾींहं राति जो फ़र्क़ु आहे। अच्छा। हा, हाणे जेको थीम सॉन्ग आहे त उहो त हिकिड़ो ख़बर आहे त हे केटीएन ते लिखिणो आहे, हे सिंध ते लिखिणो आहे। हाणे जेको फिल्म जे लाइ गानो लिखिणो आहे त उन में हिकिड़ी मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं करणियूं आहिनि, मुख़्तलिफ़ मौज़ू आहिनि, को ॾुख जो फीमेल उनखे ॿई ॻाइनि था ऐं उन में मक़सद बि पूरो निकिरे। अच्छा, तव्हां अगरि ॾिसो हाणे जीअं मेल ऐं फीमेल जी ॻाल्हि अची वई, हिकिड़ो सॉन्ग तव्हांखे इहो मिलियो जेको आहे रूह में रही थो, त तव्हां मेल लाइ त ज़ाहिर ॻाल्हि आहे तव्हां पाण लिखी वेंदो, पर फीमेल लाइ केतिरो मतिलबु तव्हांखे थोरी महिनत वधीक करणी पवंदी आहे? तमामु घणी महिनत करणी पई। छा आहे त उन में ॾिसो न त मोहनिस ऐं मुज़किर जो केॾो वॾो फ़र्क़ु आहे। वरी उन्हनि में काफ़ियो ऐं रदीफ़ बि वरी उन जो मिलाइणु, हिकिड़े फनकार लाइ मिलाए वरी औरत फनकार लाइ मिलाइणु, हिकिड़ो ॾाढो तमामु घणो जेको आहे उन में, पर अलाह जो शुक्र हो उन में बि निभाए वियासीं ऐं तमामु घणो उहो मक़बूल वियो। बिल्कुलु। अच्छा, छो जो मर्द जी फीलिंग ऐं औरत जी फीलिंग में फ़र्क़ु हूंदो आहे, ऐं ज़ाहिर ॻाल्हि अदायगी त उहो जॾहिं कोई शाइर लिखी ॾिए थो का शाइरी, त जॾहिं सिंगर जे साम्हूं वञे थो अदायगी त उहे पेश कंदा, पर जॾहिं उन्हनि खे प्रॉपर तरीक़े सां लिखियलु मिलंदो तॾहिं वरी उन गाने खे वठी। असल में सॼी शुरूआत शाइरी खां थी थिए। तव्हां जेकॾहिं तव्हांजी शाइरी बहितर हूंदी त उनखे म्यूज़िक बि सुठी मिलंदी। कॾहिं ईअं थियो आहे भला तव्हां को सॉन्ग दिलि सां लिखियो हुजे ऐं ॾाढी महिनत करे लिखी हुजे, पर सिंगर ओड़े तरीक़े सां पेश न कयो हुजे? अलाह जो शुक्र आहे जेके मुंहिंजा जेके हिते तजुर्बा थिया आहिनि, या हिते केटीएन जेको मूंखे मान ॾिनो आहे, या केटीएन एतमाद कयो मूं ते, जेके मुख़्तलिफ़ मूंखां कलाम लिखाया, अलाह जो शुक्र आहे त उन में तमामु घणी कामयाबी थी। ऐं उन्हनि जीअं म्यूज़िक डायरेक्टर आहे ओतिरो ई फ़नकार, हिकिड़ा पाकिस्तान जा वॾा फ़नकार उन्हनि कलाम ॻाया आहिनि मुंहिंजा हिते केटीएन ते, ऐं उन्हनि में तमामु हिकिड़ा सुठा आवाज़, सुठियूं धुनियूं मिलियूं ऐं सुठा मक़बूल हुया। मूंखे इन पासे ॾूं काई शिकायत न आहे त को आवाज़ हुनखे सुठो न मिलियो या हुनखे धुन सुठी न मिली। सुठी शाइरी हूंदी त कंपोज़िशन पंहिंजे पाण सुठी थींदी। बिल्कुलु बिल्कुलु, ॾाढी सुठी ॻाल्हि। अच्छा, केटीएन जी सालगिरह 17 सालगिरह ते तव्हां हिकिड़ो गीत जेको आहे उहो लिखियो हुयो, जारी आहे पंधु पंहिंजो। छा सोचे करे तव्हां लिखियो आहे? उनजो छा इहो टाइटल आहे, जारी आहे पंधु पंहिंजो?
मूंसां जॾहिं राब्तो कयो वियो त 17वीं सालगिरह अचे थी त असांखे KTN जे लाइ हिकिड़ो कलाम घुरिजे जेको सालगिरह जे लाइ थीम सॉन्ग हुजे। त उन महिल मूंखे इहा ई सोच हुई, छा आहे त KTN सां त असांजी हिकिड़ी मोहबत रही आहे शुरू खां वठी, ऐं अलाह कंदो जेसिताईं हयाती आहे रहंदी। पोइ उन हिसाब सां जेको मोहबत आहे न उहा घणो लिखराए थी। ऐं जॾहिं मूंखे ॿुधायो वियो त हे 17वीं सालगिरह आहे, हेतिरो सफ़र हिन जेको आहे तइ करे आई आहे KTN, ऐं मुख़्तलिफ़ सॼी सिंध में माण्हुनि खे हिकिड़ो अलॻि मक़ाम ॾिनो आहे, हिकिड़ो रोज़गार जो ज़रियो थी वियो आहे, ऐं उन हिसाब सां ॿोली खे हिकिड़ो नालो मिलियो आहे, हिकिड़ी जान मिली वई आहे। उन हिसाब सां उहे सभु शयूं जॾहिं मां ज़हन में रखियूं ऐं उहो जॾहिं मां कलाम लिखी पूरो कयो त उहो बि हिकिड़ो बहितरीनु कलाम थी जेको तव्हां अक्सर या सॼी सिंध या दुनिया में जिथे बि आहे जारी पंध, इहो टाइटल मां लिखियो उन मथां। अच्छा ॾिसो, हिकिड़ो सिंगर जॾहिं का बि पंहिंजी महिनत करे शाइरी लिखी करे पूरो गानो कंप्लीट करे थो ऐं को सिंगर ॻाए थो त उनखे इलाही ज़ाहिरी ॻाल्हि आहे ख़ुशी थींदी आहे। तव्हांजो हिकिड़े न पर 3 खां 4 5 सिंगर जेको आहे उहो गानो जेको आहे चयो, काशिफ आघाणी साहिबु चयो, निरोधा चयो, उन खां पोइ जाज़िब चयो, पर वॾे में वॾी ॻाल्हि आहे त शमन अली मिराली जेको आहे सिंध जो तमामु वॾो नालो, बल्कि पाकिस्तान जो वॾो नालो, उन तव्हांजो इहो गीत ॻायो त कीअं लॻो? सची ॻाल्हि आहे त मुंहिंजी ख़्वाहिश हूंदी त को अहिड़ो ॾींहुं अचे जॾहिं शमन मिराली मुंहिंजी शाइरी ॻाए। हालांकि इहा हिकिड़ी ख़्वाहिश हुई ऐं अलाह साईं उहा मुंहिंजी ख़्वाहिश त KTN जे ज़रिए पूरी कई। ऐं हिकिड़ा वॾा नाला आहिनि, शमन अली मिराली आहे, काशिफ आघाणी आहे, माना निरोधा मालनी जेका आहे। उन खां पोइ जेको थीम सॉन्ग जेको हुयो हिकु सिंध हिकु सकाफ़त, उन में हिकिड़ो अख्तर चनाल हिकिड़ो वॾो असांजो फ़नकार आहे, अख्तर चनाल, बुशरा मारवी ऐं मक़बूल आरफाणी, ऐं उन्हनि बि उहो कलाम ॻायो अथई। इन खां वधीक मुंहिंजे लाइ ख़ुशी जी ॻाल्हि न आहे त हिकिड़ा वॾा फ़नकार हिकिड़ी मुंहिंजी शाइरी ॻाल्हि सम्झो त लफ़्ज़ त पहिरियों लिखजनि था, पर उन्हनि खे जेकॾहिं को सुठो आवाज़ ऐं का मंज़िल नथी मिले त उहे बेकार पिया आहिनि, डायरी में बंदि पिया आहिनि। पर हिन महिल ताईं ॾिसो उन्हनि कलाम जे करे अॼु काफ़ी दोस्त असांखे सुञाणनि था, ऐं इहा ख़ुशी जी ॻाल्हि आहे त हिकिड़ो पाकिस्तान जा या असांजी धरती जा हिकिड़ा वॾा फ़नकार हुजनि, उहा मुंहिंजी शाइरी ॻाइनि, इन खां वधीक उहो एज़ाज़ ई न आहे। वाह वाह, ज़बरदस्त। अच्छा, किताब वग़ैरह लिखियो आहे को तव्हां? किताब छपाई जे मरहले में आहे, इनशाला जल्द अची वेंदो किताब बि। बाक़ी कलाम हलनि था या मुख़्तलिफ़ रिसालनि में या गॾियल शाइरी जा 3-4 मजमा आहिनि, उन्हनि में। हिन वक़्त ताईं लॻभॻि जॾहिं खां तव्हां शाइरी कयो था, लॻभॻि तव्हां केतिरा सॉन्ग या टाइटल सॉन्ग, थीम सॉन्ग केतिरा कयो था तक़रीबन? जेके बि कया आहिनि हिकु अधु कलाम मुंहिंजो हलियल आहे ॿिए चैनल ते, ऐं बाक़ी जेको आहे बाक़ी जेके बि कलाम लिखिया आहिनि उहो त शाइरी त वॾे तादाद में आहे, उहो त 2-3 किताब थी वेंदा। पर जेके बि लिखिया आहिनि उहे मां हिन KTN लाइ लिखिया आहिनि, KTN मूंखां लिखाया आहिनि। अच्छा, केतिरी उमिरि खां वठी तव्हां प्रॉपर शाइरी लिखणु शुरू कई? मां चवां थो न, ॿुधायांव त मुंहिंजे वालिद साहिबु उमीद ख़ैरपुरी हिकिड़ो वॾो शाइर, हुन सां बचपन में ई लिखण जो शौक़ु हूंदो। मां सम्झां थो स्कूल लाइफ खां मुंहिंजी उमिरि 12 साल हूंदी, 13 साल, त मां इहो लिखणु शुरू कंदो हुउमि। पोइ बाबा हुनखे सेट करे चवंदो, बाबा हीअं हे लफ़्ज़ थींदो। पोइ उतां खां वठी इहो शौक़ु मूंखे हूंदो त मां लिखां। पोइ हाणे उन वक़्तु त कीअं लिखंदो हुउमि त उहा त का ख़बर न आहे, पर जॾहिं वरी कुझु सिखियासीं बाबा खां, कुझु सम्झियासीं, कुझु पढ़ियोसीं, ऐं पोइ ईअं मुसलसल लिखणु शुरू कयोसीं, जेको अॼु ताईं सफ़र जारी आहे। अच्छा अच्छा, तव्हां जीअं तव्हां चयो त तव्हांजो बाबा शाइर हो, उन खां अलावा कोई ॿियो ख़ानदान में शाइर हुयो? बाबा ॿुधाईंदो त बाबा जो ॾाढो जेको, हा बिल्कुलु, उहो जेको बाबा जो ॾाढो मुंशी हुनजो तख़ल्लुस, अली बख्श मुंशी, उहो शाइरी कंदो। पोइ वरी बाबा शाइर थियो, उन खां पोइ हिन वक़्तु मां ई शाइरी कयां थो। अलाह कंदो त मूं मां बि को वरी ॿियो शाइर पैदा थींदो। बिल्कुलु ईअं हूंदा, छो जो असांजे ख़ानदान में हूंदा न, को बि जंहिं बि प्रोफेशन सां असां रखंदा आहियूं तालुक, त वरी असां मां को बि अहिड़ो ॿियो पैदा थींदो आहे। बहरहाल म्यूज़िशियन जे हवाले सां मां तव्हांखां पुछंदसि, म्यूज़िक डायरेक्टर कहिड़ो आहे तव्हांजो वधीक फेवरेट जेको हुजे? तव्हां शानी भाई खां अलावा ॿुधाइजो। शानी भाई त जी छा ॻाल्हि कजे, उहो त हिकिड़ो जीअं न रूह में थी रहे, उहो असांजे रूह में थो रहे। त जीअं ॿुधंदासीं साईं जो शानी भाई जो वालिद साहिब जी जेके शमन मिराली जी पुराणियूं धुनियूं, या ज़हूर ख़ान ज़ेबी, उहो, ऐं उन खां पोइ सखर जे पासे जो शाहिद बज़मी, तमामु सुठो। इहे कुझु आहिनि जेके तमामु उन जा कलाम पसंदि। अच्छा, वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा, मौसीक़ी जी ॻाल्हि हली आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो गीत बि थी वञे। बिल्कुलु थी वञे। असां अदा खां
ॾिसूं था छा थो ॿुधाए असांखे, छा ॿुधाईंदो? जी तमामु ख़ूबसूरत मुंहिंजो बि कज़न मंज़ूर मीराणी शाइर आहे, अच्छा तमामु ख़ूबसूरत लिखंदो आहे। मां काफ़ी उन्ही खे ॻाईंदो आहियां। मुंहिंजा अच्छा एल्बम्स हूंदा आहिनि तक़रीबन 1-2 कलाम उन्हनि जा हूंदा आहिनि। हा सो उन्हनि जो हिकिड़ो ख़ूबसूरत आइटम तव्हांखे ॿुधायूं था। बिल्कुलु बिल्कुलु ॿुधायो। वाह वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। ही कंहिंजी शाइरी हुई था? हीअ मंज़ूर मीराणी मुंहिंजो कज़न आहे ऐं तमामु ख़ूबसूरत लिखंदो आहे। अच्छा, अॼु हिकिड़े शाइर जे लाइ हिकिड़े शाइर खां पुछंदासीं तव्हांखे शाइरी कीअं लॻी? तमामु ज़बरदस्त। वाकई यकीन ॼाणो सच ईअं न था आहे त चओ। मां हाणे मुंहं ते हेॾो तारीफ़ थो कयां, पर ज़बरदस्त। छा आहे त हुनजो जेको रिदम आहे या जेको जंहिं उरूज़ ते लिखी वई त तमामु ज़बरदस्त हिकिड़ी, छो जो शाइरी ॿुधाईंदी आहे न। तव्हां ॾिसो किथे बि अटकाव न हुजे, असुल शाइरी त उहा आहे न जंहिंमें को बि अटकाव न हुजे ऐं बाक़ाइदे पंहिंजे रिदम सां हले। उहा साईं जी शाइरी ॿुधीसीं वरी माशाल्लाह ख़ूबसूरत आवाज़ तमामु घणी पसंदि आई। बिल्कुलु सुठी शाइरी आहे। आवाज़ बि भलो आहे, तमामु आवाज़ ज़बरदस्त। बि सुठो आहे। महिरबानी महिरबानी। तव्हांखे मतिलबु सही चयो वियो त तव्हांखे कोशिशि करणु खपे अॻियां। जी जी बसि कोशिशि लॻी पई आहे ऐं इनशाला हीअ त समुंड आहे, जेतिरो सिखो त सिखे नथो सघे, त कोशिशि लॻी पई आहे, महिनत कयूं पिया इनशाला। अच्छा अच्छा, जीअं अदा सिंगर्स हूंदा आहिनि, जीअं तव्हांखे ख़बर हूंदी त तव्हां रियाज़ कंदा आहियो न, सुबुह सुबुह जो उथी जेको रेगुलर जंहिंजो इहो कमु हूंदो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो रियाज़ कंदो आहे त उन सां उहा कंटिन्यूटी हलंदी हलंदी हा आहे। बिल्कुलु। त छा शाइर जेको आहे अगरि उनखे असां 2-3 ॾींहंनि जे लाइ शाइरी न ॾियूं करण जे लाइ, या महीनो खनि तव्हां न लिखो, त छा फ़र्क़ु अची वेंदो आहे विच ते? असल में छा आहे त हे बि जीअं साईं ॻाल्हि कई त समुंड आहे, हा त शाइरी बि हिकिड़ो समुंड आहे, पर कॾहिं घटि वधि जीअं लहरूं जो चकर आहे हिन में। त शाइर में जेकॾहिं कंटिन्यू लिखंदो रहंदो न त उनजी जेका रवानी आहे उहा तमामु ज़बरदस्त हूंदी। पर जेकॾहिं विच में का विथी अची वई त उन में थोरो घणो फ़र्क़ु अचे थो, पर शाइरी त कंहिं बि शइ खे माण्हू छॾे थो त पोइ उते थी थो वञे न। हा बिल्कुलु सही था का बि शइ कंहिं बि फील्ड में हुजूं असां त उहो छॾे था ॾियूं विच में, त ज़ाहिर आहे उहो पोइ थी था वञूं न। इन कंटिन्यू रखे त उहो बहितर आहे। बिल्कुलु, जीअं असां को बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे रोज़मर्रा में कमु कंदा आहियूं त उन में अञा उहो कमु जेको आहे पॉलिश, असां पाण में न पॉलिश थींदा वेंदा आहियूं। बहरहाल कॉल आहे, कॉल वठूं था, ॾिसूं था केरु आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, आज़रा ख़ान, कीअं आहियो? बिल्कुलु ठीकु, तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीकु आहियो? जी अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु। नालो त ॿुधायो पंहिंजो। नालो तव्हां, मां इहो ॿुधायां थी, मां शिकारपुर जी आहियां, पर नालो पहिरियों तव्हां ॿुधाईंदो। तव्हां रेगुलर कॉलर आहिया। रेगुलर कॉलर गेस कयो। सईदा फ्रॉम शिकारपुर। सईदा। अच्छा, इम्तिहान पई वठी असांजो। हेलो, मां चयो इम्तिहान पई वठी मुंहिंजो। हेलो, आवाज़ अचे थो सईदा? क्लियर नथो अचे। क्लियर नथो अचे, थोरो सिग्नल्स जो प्रॉब्लम आहे। प्रोग्राम ॾिसी पई हिन वक़्तु? लाइट ऑफ, मां रिपीट में प्रोग्राम ॾिसंदी आहियां। अच्छा, रिपीट में ॾिसंदी आहीं। ॿियो ॿुधा छा चवण चाहींदी प्रोग्राम जे हवाले सां? प्रोग्राम ॾिसंदी आहीं, कीअं लॻंदो आहे? माशाल्लाह मूंखे तव्हांजो प्रोग्राम ॾाढो सुठो लॻंदो आहे ऐं तव्हांजी ड्रेसिंग ॾाढी सुठी हूंदी आहे। तव्हांजो पूरो डेकोरेशन ॾाढी सुठी हूंदी आहे माशाल्लाह। वॾी महिरबानी। ॿियो कुझु चवण चाहींदी? तव्हां रखंदा आहियो ऐं कोई क्वेश्चन न रखियो आहे। आवाज़ कटिजे थो। अच्छा सईदा, आवाज़ जेको आहे तव्हांजो बि कटिजे पियो, क्लियर जेको आहे वर्ड नथा हिते अचनि, सो शायदि सिग्नल जो प्रॉब्लम आहे। हेलो, थैंक्स फॉर कॉलिंग। असांखे जेको आहे असांजी रेगुलर कॉलर आहे सईदा, ऐं हिन वक़्तु ज़ाहिरी ॻाल्हि आहे सिग्नल्स जो कॾहिं कॾहिं थींदो आहे प्रॉब्लम, त पोइ आवाज़ जेको आहे न उहो नाहे क्लियर ईंदो। बहरहाल रिपीट में प्रोग्राम ॾिसी वठिजे ऐं रिपीट में प्रोग्राम ॾिसंदी बि आहे, जीअं हुन ॿुधायो भई प्रोग्राम खे पसंदि कयो था, ईअं प्रोग्राम खे पसंदि कंदा रहो, ईअं ई कॉल कंदा रहो। अच्छा, शाइर जे हवाले सां असां पुछंदासीं अदा खां, त शाइर त सभु सुठा हूंदा आहिनि, जीअं असां थोरी देरि पुछी चुका आहियूं, पर तव्हांजी पंहिंजो फेवरेट जेको आहे शाइर केरु आहे तव्हांजो? मां त ज़ाहिरी आहे पंहिंजे वालिद साहिब जो नालो ई खणंदुमि, जंहिंमां सिखिया आहियूं त मुंहिंजो उस्ताद रहियो आहे बाबा उमीद खैरपुरी। ऐं उन अच्छा, ऐं प्लस में इहो बि ॿुधाइजो त तव्हां जेका जेतिरी हिन वक़्तु ताईं शाइरी कई आहे, तव्हांजो पंहिंजो कहिड़ो उहो शेर आहे, उहो कहिड़ी नज़म आहे जेका तव्हांखे वधीक पसंदि हुजे ऐं बार बार उहो वरी चवंदा आहियो? असुल में तमामु घणा लिखियल आहिनि, पर जेके केटीअनि जे लाइ लिखिया आहिनि, ख़ासि करे जेको हाणे कलाम हलियो, हिकु सिंध हिकु सकाफ़त, इहो तमामु घणो मां पाण बि घणो ॿुधंदो आहियां, ऐं इहे घर जा भाती नंढड़ा
ख़ासि करे मुंहिंजी भाणे जी नंढड़ी वलिया ज़हरा आहे, उहे तमामु घणो ॿुधंदी आहे, त उहो कलाम ॿुधायो, इहो तमामु घणो मां ॿुधंदो आहियां। उहो तव्हांखे हा उहो आहे, या फिल्म जो जेको आहे तमामु घणो फर्ज़ फिल्म आहे रूह में थी रही, इहे तमामु। अच्छा अच्छा अच्छा, असां वटि ब्रेक जो टाइम थियो आहे, अदा वारा अञा गॾु आहिनि, असां खोड़ सारी कचहरी कंदासीं, गीत ॿुधंदासीं, पर रंगनि वरी शाम वटि था ब्रेक खां पोइ वरी गॾु। शाम में हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भलीकार कयूं था, ऐं असां महिमान सां गॾु आहिनि, ख़ूबसूरत कचहरी असांजी हले पई। अदा असांखे हिकिड़ो ख़ूबसूरत ट्रैक ॿुधायो, अञा बि वधीक ट्रैक असां ॿुधंदासीं, पर कॉल आहे हिन वक़्तु हैदराबाद खां मिसिस समर असां सां लाइन ते मौजूदु आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम अस्सलाम, कीअं आहियो मिसिस समर, ठीकु आहियो? हा अल्लाह जो शुक्र आहे, तव्हां ॿुधायो ठीकु ठाक? बिल्कुलु ठीकु, तव्हांजे साम्हूं प्रोग्राम ॾाढो देरि सां कॉल मिली आहे, मूंखे लॻो पियो मुंहिंजी कॉल कोन मिलंदी। अच्छा, उहो नंबर बिज़ी हूंदो आहे न? हा हा बिल्कुलु नंबर बिज़ी हूंदो आहे, सभु हिकु टाइम ते ट्राई कंदा आहिनि त नंबर बिज़ी आहे। शाइर बि आयो आहे अदा असांजो, महिरबानी। ऐं आउं पाण नंढी वॾी शाइर आहियां, हिकिड़ो शेर ॿुधायां तव्हांखे, मुंहिंजो पंहिंजो लिखियलु आहे। बिल्कुलु ॿुधायो। ही लाट ॿारे हलंदासीं, ही डूंगर ॾारे हलंदासीं, तुंहिंजे मुंहिंजे अकल सां ॾियारे तरक़ी दुनिया खे, नया सिज उभारे हलंदासीं। वाह वाह वाह, हाणे हिकिड़ा सिंगर ऐं शाइर। कोरोना वायरस जे हवाले सां मूंखे इहो चवणो आहे त पंहिंजो एहतियात करियो, ऐं ॿारनि खे बि ॿाहिरि न मोकिलियो वेंदो, अगरि मोकिलियो था, छुटियूं हुन लाइ कोन थियूं आहिनि त तव्हां जेको सैरो तफ़री लाइ वञो हलिया, पंहिंजे घर में वरी तव्हां टीवी ॾिसी सघो था, मोबाइल हलाए सघो था, कंप्यूटर हलाए सघो था, वॾी ॻाल्हि तव्हां इबादत करे सघो था। बिल्कुलु सही, ॾाढी सुठी ॻाल्हि। ऐं पंहिंजा हथ साफ़ रखो, विज़ू त हर वक़्तु पंजे वक़्तु जॾहिं नमाज़ पढ़िजे त माण्हू विज़ू में ई रहंदो आहे। बिल्कुलु इन खां वधीक ॿियो छा अलाह थी असांखे मौक़ो ॾींदो त तव्हां जेको सो नमाज़ पढ़ो ऐं विज़ू में रहो। बिल्कुलु सही चयो। ऐं अहिड़े हुजूम खां परे रहो जिते जेको सो ॾिसो त को खंघि या ईअं, हा उहो त हाणे ज़रा आम माण्हू खे थींदी रहंदी आहे खंघि बुखार, पर अॼुकल्ह अहिड़ो डपु पइजी वियो आहे जो थोरी खंघि थिए थी त ॿार ई परेशान थी था वञनि त मम्मा हाणे छा थींदो। बिल्कुलु सही था चओ। इन करे ऐं ॿारनि खे बि इहो ई चवंदी हुयसि त पंहिंजो एहतियात कनि, ऐं ज़्यादातर ख़ासि तौर सां नौजवाननि खे त पंहिंजे घर में वेहो, छोकिरियूं त वीचारियूं पंहिंजे घर में ई वेठियूं हूंदियूं आहिनि, बिल्कुलु सही, ॿाहिरि कोन निकिरंदियूं आहिनि हेॾो, ऐं छोकिरनि खे आउं अहिड़ो ई चवंदी हुयसि, मशवरो ॾींदी हुयसि त पंहिंजे घर में विहो, ऐं जीअं तव्हांखे पंहिंजा वालिदैन चवंदा तव्हां उन्हनि जी ॻाल्हियुनि ते अमल करियो। थैंक यू, महिरबानी, अल्लाह हाफ़िज़। अल्लाह हाफ़िज़, अल्लाह हाफ़िज़, थैंक्स फॉर कॉलिंग। ऐं ॾाढी सुठी ॻाल्हि कई अदी, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे पंहिंजो एहतियात माण्हू पाण करे, ऐं चवंदा आहिनि पंहिंजी मदद पाण जेतिरी बहितर माण्हू कंदो आहे न त कोई ॿियो नाहे कंदो। सो ज़ाहिरी ॻाल्हि आहे इलाज खां एहतियात वराए वराए चवंदा आहिनि बहितर आहे, इहो इन लाइ चवंदा आहिनि। बहरहाल असां आदा खां पुछंदासीं साजिद भाउ खां त जेको आहे ॿिया कहिड़ा नवां प्रोजेक्ट आहिनि जिन ते तव्हां कमु कयो पिया, या कोई नयो सॉन्ग जंहिं ते तव्हां शाइरी कई हुजे, या को ड्रामो? अनक़रीब इंशाअल्लाह अची वेंदा, उहे केटीएन जे लाइ लिखियल आहिनि, कुझु कलाम आहिनि, बाक़ी जेके शुरू में थी कलाम हलिया आहिनि उन में ख़ासि करे जेको मां तव्हांखे ॿुधायुमि त पहिरियों बेक़रार दिलि ड्रामे जो हुयो, उन खां पोइ हाणे जेको ड्रामो हल दिलि लॻी, उनजो टाइटल सॉन्ग मुंहिंजो लिखियलु आहे, या तव्हांजे पंहिंजे हिन प्रोग्राम जो रंगनि भरी शाम, या जेको हिकु सिंध हिकु सकाफ़त, जारी या पंध, या फिल्म फर्ज़ लाइ रूह में थी रहे। अच्छा ॾिसो अदा, इहे तव्हांखे टाइटल मिलंदा आहिनि त ही टाइटल आहे असांखे शाइरी करे ॾियो, जीअं रंगनि भरी शाम तव्हांखे नालो ॿुधायो वियो, तव्हां उन ते शाइरी कई, या पंध जारी या पंहिंजो, उहो बि तव्हांखे टाइटल मिलियो, पर उहा केतिरे हद ताईं शाइरी कंदा आहियो जेका पंहिंजो पाण कंदा आहियो, मतिलबु पाण सोचे करे त हिकिड़ी पाण ते शाइरी तारी थींदी आहे न, त भई मूंखे हीअ शइ ॾिठमि त हिन गुल ते मां शाइरी कयां, हिकिड़ी आमद थींदी आहे न, उहा कीअं कंदा आहियो? उहा बि तमामु घणी शाइरी, असल में छा आहे त शाइर जेको आहे, मां चवंदो आहियां त हिकिड़ो हिन धरती जो, हिन माशरे जो अकास आहे। सही। ऐं शाइर उहो आहे जंहिंखे ॿिए जो दर्द हुजे, हाणे असां जेसिताईं ॿिए जो दर्द महसूसु न कंदासीं असां कॾहिं बि शाइरी करे न सघंदासीं। ख़ासि करे जेको तव्हां सवालु कयो आहे, हाणे इन हवाले सां हाणे 2-3 ॾींहं अॻु में मां कोरोना जे हवाले सां बि गज़ल लिखियो। अच्छा। हा, त ऐं उन खां अलावा अथव यादि थोरा बोल? मूं वटि हिन में आहे, चओ त मां तव्हांखे ॿुधायां।
ऐं ॿियो इहो आहे त जीअं मुख़्तलिफ़ वाक़िया थिया आहिनि असांजे मुल्क में के नियाणियुनि जा या सिंध धरती जे हवाले सां मतलब माहौल खे वठी हलंदा आहियो त जेका सिचुएशन तव्हां ॾिसो पिया उन असल में मां ॿुधायो न त माना आकाश तो ते शाइर माना को दर्द आहे तकलीफ़ आहे के धरती जो को पीड़ा आहे माना उन ते लिखूं था। अच्छा इहा जेका सोच ऐं सम्झ हूंदी आहे जीअं हाणे मां तव्हांखे फॉर एग्ज़ाम्पल ॾिनो त ही गुल आहे गुलदस्ते ते तव्हां शाइरी कयो इहा पर जेका हिकिड़ी पॉइंट तव्हांजे ज़हन में अची थी वञे उहा छा गॉड गिफ्टेड हूंदी आहे? इनखे असां चवंदा आहियूं त हिकिड़ो कुदरत जे पासे नो खणी असांजी ॾात चऊं कंहिंखे ॾिसण सां उन जेको आहे सो हिकिड़ो गज़ल ठाहे वरितो को नज़म ठाहे वरितो हर कंहिंजे ज़हन में त न ईंदो न हर माण्हू इन गुल खे ॾिसंदो पर शाइर पंहिंजी निगाह सां ॾिसंदो। हर माण्हू कंहिं दर्द पीड़ा रस्ते ते ॾिसंदो कंहिंसां ज़ुल्म थींदे ॾिसंदो पर जेका शाइर ॾिसंदो उनखे पंहिंजे उनखे लफ़्ज़नि जो रूप ॾेई माण्हू जे साम्हूं आणींदो। असुल इहा ई शाइरी आहे। शाइरी हूअं बि अंदर जो आवाज़ु आहे त जेको माण्हू ॾिसे ऐं उहो लिखे इहो ई शाइर आहे। ऐं शाइर जे लाइ ज़रूरी बि आहे त उहो पंहिंजी धरती जो पंहिंजे ॾुख जो ऐं परायो दर्द पंहिंजो करणु हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। तव्हां पराए दर्द खे किरोना ते कुझु लिखियो आहिनि सिटूं जीअं तव्हां चओ त तव्हांखे ॿुधायां त मां लिखियो त वधायो ख़ौफ़ आहे घर घर किरोना वधायो ख़ौफ़ आहे घर घर किरोना ख़ुदाया दूर हाणे कर किरोना। इहा हिकिड़ी दुआई आहे त न सोचियो हो कॾहिं संसार अंदरि न सोचियो हो कॾहिं संसार अंदरि कंदी बर्पा अची महशर किरोना ऐं बिल्कुलु महशर बर्पा कयो अथई ऐं खणी झोलियूं असां तोखे पिटियूं था ऐं सभु पिटियूं था वाक़ई असां हुनखे त मौला हिन में जान छॾाए त खणी झोलियूं असां तोखे पिटियूं था वञी आड़ा में तूं मर किरोना ऐं करायो बंदि तेज़ी साण पहुची करायो बंदि तेज़ी साण पहुची भेटाई लाल तुंहिंजो दर किरोना जेके दरगाहूं बंदि थी वियूं ऐं तबाही हर तरफ़ आहे तबाही तबाही हर तरफ़ आहे तबाही विञायो लोक सां गॾु ज़र किरोना ऐं आख़िरी आहे त ख़ुदा नाराज़ आहे शायदि असां खां ख़ुदा नाराज़ आहे शायदि असां खां तॾहिं साजिद हयो खंजर किरोना वधायो ख़ौफ़ आहे घर घर किरोना ख़ुदाया दूर हाणे कर किरोना। असां पंहिंजे रूप शाइरी रूप ॾिनोसीं उनखे हिकिड़ी बदुआ ॾिनी आहे त असांजे धरती मां हली वञे हर शइ अची थी वञे। बिल्कुलु। अच्छा कॉल बि आहे कंबर खां सना आहे शायदि लाइन ते। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। आपके कहिड़ा हाल है? बिल्कुलु ठीकु तव्हांजे साम्हूं तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीकु आहे सना? जी आपी तव्हांजी दुआ माशाल्लाह ॾाढो प्यारा था लॻो आपी। वॾी महिरबानी थोरो लाउडली ॻाल्हाइजो आवाज़ बिल्कुलु थोरो घटि पियो अचे। ॿियो छा चवणु चाहींदी सना? बस आपी मैं दिल जो तव्हां सां ॻाल्हायूं माशाल्लाह तव्हांजो प्रोग्राम ॾाढो सुठो आहे आपी। महिरबानी महिरबानी। बस प्रोग्राम जी तारीफ़ ऐं मुंहिंजी तारीफ़ करण लाइ कॉल कई। ॿियो छा ॻाल्हाइणु चाहींदी आहे? महिमान सां ॻाल्हाइणु चाहींदी आहे या जेको अॼुकल्ह इहो वायरस हले पियो उन ते कुझु ॻाल्हाइणु चाहींदी आहे? बस बाजी अल्लाह माफ़ी ॾींदो अल्लाह सां शेयर कंदो। आमीन 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 आमीन। थैंक यू थैंक्स फॉर कॉलिंग। ऐं ईअं ई कॉल कंदी रहे हमेशह छो जो ॾिसो न कॉलर्स बि जंहिं बि असांखे हिन वक़्त ताईं कॉल कए सभु इहे था चवनि हिकिड़ो ख़ौफ़ ऐं रास्ता आहे न पंहिंजी जाइ ते हिकिड़ो डपु आहे मतिलबु पर माना वरी बि इहा शइ घणी ज़हन ते हावी थींदी आहे। एतिरी वॾी ॻाल्हि कोन्हे जेको असां दिमाग़ ते जेको आहे वठी रखूं उनखे। बहरहाल असां जेको आहे अदा सां गॾु असां हुनखां इहो पुछंदासीं जीअं तव्हां खां मां थोरी देरि पहिरीं सुवालु कयो इहो असां जेको तव्हां शाइरी पढ़ी ॿुधाई असांखे त तव्हां चओ त हर को माण्हू पंहिंजी नज़र सां हिकिड़ो माहौल खे ॾिसंदो आहे जीअं ही कप पियो आहे गुलदस्तो पियो आहे असां उन्हनि खे पंहिंजी नज़र सां ॾिसंदा आहियूं पर तव्हां जॾहिं पाण तकलीफ़ में हूंदा आहियो जॾहिं माना तव्हांजो पंहिंजो ॾुख आहे छा उन टाइम बि तव्हां शाइरी कंदा आहियो? तमामु सुठो सुवालु तव्हां पुछियो आहे। हक़ीक़त इहा ॻाल्हि आहे त असांजी जेका माना जॾहिं पंहिंजी पाण ते तकलीफ़ हावी थी वेंदी आहे त शाइर त हूअं ई तकलीफ़ुनि में हूंदो आहे तक़रीबन आम बि शाइर पर यकीन ॼाणो त इहा शाइरी ॼणो असांजे लाइ जेको आहे न हिकिड़ी ज़िंदगी आहे। अच्छा हूअं माण्हू कंहिंसां दर्द कंहिंखे ॿुधाइणु चाहे थो कंहिंखे नथो ॿुधाइणु चाहे पर असां जॾहिं शाइरी कंदा आहियूं न त उनखां असांजो वॾो बोझ लही वेंदो आहे। अध खां वधीक त तव्हां ॾिसो शाइरी में माण्हू जो पंहिंजूं शिकायतूं आहिनि दर्द आहिनि तकलीफ़ूं आहिनि ऐं शाइरी माना हिकिड़ी सुकून ॾींदी आहे असांखे। इबादत ई आहे। हा बिल्कुलु शाइरी त सुकून थी ॾे। अच्छा जीअं हिननि खां मां पुछो था त माना पाण तकलीफ़ में हूंदा आहिनि त शाइरी कंदा आहिनि त ॿुधायो ठीकु आहे
पर तव्हां वरी सिंगर आहियो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे हर शाइर जी शाइरी किताब पेश कयो था। जी जी। त तव्हां जॾहिं तव्हां ॾिसंदा आहियो त हिकु दर्द भरी कहाणी लिखियल हूंदी आहे, शाइरी आहे, उनखे तव्हांखे उन अंदाज़ में पेश करिणो आहे। बहरहाल कॉल आहे, इन सवाल खे कंटिन्यू कंदासीं। कॉल वठूं था कश्मीर खां। हेलो, अस्सलाम वालेकुम। आवाज़ घटि करियो। वालेकुम सलाम। जी अदा केरु, नालो ॿुधाइजो भाउ। जो ख़ैर आहे, ख़ुशि हो? बिल्कुलु ठीकु, तव्हां ॿुधायो कीअं आहियो, तव्हांजे साम्हूं आहियूं। अल्लाह जो शुक्र आहे। बाजी मां अब्दुल करीम शहर ॻाल्हायां पियो कश्मीर खां। जी जी अदा रंगन भरे शाम में वेलकम कयूं था भाउ, छा चवणु चाहींदव? पर बाजी ॿियो ख़ैर आहे, ख़ुशि आहियो? बिल्कुलु ठीकु आहियूं, तव्हांजे साम्हूं आहियूं, छा चवणु चाहींदव? बाजी मां को गानो ॿुधा आहे। गानो ॿुधाईंदव? जी जी, न ॿुधायो। तव्हां को फनकार वेठो आहे न? बिल्कुलु वेठो आहे। ज़रूरु ॿुधायूं था, ॿुधायूं। महिरबानी करे को ॿुधायो गानो को सुठो। इंशाल्लाह इंशाल्लाह, बिल्कुलु बिल्कुलु, ज़रूरु ज़रूरु। अच्छा, सिंगर हूंदो आहे त ज़ाहिर ॻाल्हि आहे माण्हू फरमाइश बि कंदा हा, आहिनि। बिल्कुलु। त तव्हां जॾहिं उन शइ खे पेश कंदा आहियो त छा तव्हांखे बि उहा ई तकलीफ़ महसूसु थींदी आहे? बिल्कुलु उन फील सां असांखे ॻाइणो थो पवे, जीअं शाइरी जी हूंदी आहे त उन फील सां असांखे ॻाइणो थो पवे। हाणे शाइरी ख़ुशी जी आहे त उन मूड सां, ख़ुशी जे मूड सां असांखे ॻाइणो थो पवे। या गमगीन आहे त ओड़े हिसाब सां असांखे बि ॻाइणो थो पवे। अच्छा बिल्कुलु। अच्छा, कॾहिं कॾहिं ईअं असां गॾियल सवाल आहे, तव्हां ॿिन्हिनि खां। कॾहिं कॾहिं असां ॾिसंदा आहियूं काफ़ी सिंगर्स हूंदा आहिनि जेके को अहिड़ो गीत हूंदो आहे जंहिंमें हू रोई बि पवंदा आहिनि। हा बिल्कुलु ईअं थींदो आहे। उहा ज़ाहिरी ॻाल्हि आहे, पहिरियां त उहा शाइरी थियल हूंदी आहे कंहिं न कंहिं जी, पर जॾहिं सिंगर परफॉर्म करे थो ऐं ॿुधंदड़ बि रोई पवंदा आहिनि। एतिरा काफ़ी अलाए केतिरा गीत आहिनि जेके बसि सिटियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि, अल्फाज़ जहिड़ा हूंदा आहिनि न की उहो दिलि खे वञी लॻंदा आहिनि। ऐं माण्हू इन करे बि रोअंदो आहे त उनखे कुझु पंहिंजो बि यादि ईंदो आहे। को उन शाइरी में अहिड़ियूं सिटूं बि हूंदियूं आहिनि जेको हुन सां कुझु गुज़िरियल हूंदो आहे। अच्छा, तक़रीबन सभिनी जी, मतिलबु जीअं हिकु शाइर आहे, हिकु सिंगर आहे, हिकु आम माण्हू आहे, तक़रीबन सभिनी जी लाइफ में उहे सभु मरहला गुज़रंदा पिया अचनि, सभु उन ई तकलीफ़ मां गुज़री रहिया हूंदा आहिनि, के गुज़री विया हूंदा आहिनि। बिल्कुलु ईअं ई आहे। ऐं तकलीफ़ खां सवाइ त उहो ॻोढ़ो कीअं निकिरंदो? जॾहिं तव्हांखे अंदर में दर्द ई न हूंदो त तव्हांजो ॻोढ़ो कीअं ईंदो? ऐं तव्हां जॾहिं शाइरी त सभु ॿुधंदा न, हिकिड़ो फनकार ॻाईंदो उन जे अॻियां हज़ारे माण्हू ॿुधण वारा आहिनि, पर हुन में चंद रोअंदा आहिनि। त ज़रूरु जेके उन में कुझु माण्हू रोअनि था त उन्हनि खे ई दर्द महसूसु हूंदो आहे, उन्हनि खे गुज़िरियल हूंदो आहे त उहो उन्हनि खे यादि ईंदो आहे। सही। अच्छा, हिकु हूंदी असां सपोर्ट जे हवाले सां पुछंदासीं, असांखे कंहिं बि कम में कंहिंजी बि सपोर्ट खपंदी आहे। बिल्कुलु। जीअं हाणे मां हिते होस्टिंग थी कयां, मुंहिंजी फैमिली जी मूंखे सपोर्ट आहे त मां हिते वेठी आहियां तव्हांजे साम्हूं। तव्हां शाइर हुजे, सिंगर हुजे, तव्हांखे कंहिंजी सपोर्ट खपंदी आहे त तव्हां अॻियां वधंदो? असल में पहिरियों त शुरूआति घर खां थी थिए। सही। त तव्हांजो जेकॾहिं घर वारा तव्हांखे न हिमथाईंदा त तव्हां अॻिते न वधी सघंदव। बिल्कुलु। असां जॾहिं शाइरी कयूं था, असांजे हुन में जेके पंहिंजा भाइर आहिनि, मुंहिंजो वॾो भाउ आहे मुज़फ़र अली, या आसिफ़ जमाली, नंढो माजी जमाली, या मुंहिंजी सिस्टर वालदा, उहे सभु माना सभु मुतमइन आहिनि। छो त असांजे वालिद साहिबु शाइर थी गुज़रियो, उन खां उहो बि मुतमइन आहिनि त जेको आहे सो शाइरी में हिकिड़ो माण्हू खे मान मर्तबो ऐं पंहिंजो जेको हिकिड़ो ख़ानदानी सम्झो विरसो आहे उहो हलंदो थो अचे। असांजे हिकिड़ो घर जा ऐं ॿियो कुझु तव्हांजा दोस्त जेके ख़ासि करे मुख़लिस दोस्त जेके शायदि मां शुरू में जे नालो खणी वियुमि त अली हसन सरकी बाबा जो शागिर्द, माना उनजो मूंसां बाबा जे फोत थियण खां पोइ उनजो वॾो मूंसां साथ रहियो, अॼु ताईं बि साथ आहे उनजो। ऐं बाबा खे त 19 साल थी विया आहिनि फोत थिए, पर उनजो उहो मुसलसल राब्तो रहियो। उन खां पोइ दीदार मासूम हिकिड़ो सुठो शाइर आहे, इन्हनि ॿिन्ही जो साथ आहे मूंसां। ऐं चयो वेंदो आहे न, सुठा दोस्त जिन जा हुजनि उहो बि माण्हू ख़ुशि नसीब हूंदा ऐं अमीर तरीन हूंदा। बहरहाल कॉल आहे, कॉल वठूं था, ॾिसूं त केरु आहे। हेलो, अस्सलाम वालेकुम। कॉल डिस्कनेक्ट थी वई, कॉल वई हली, छो जो कुझु ज़्यादा ई होल्ड ते थी वियो। बहरहाल महिरबानी, ॿीहर जेको आहे तव्हां कॉल ट्राई कजो, बहरहाल मिली वेंदी। अच्छा, असां ॻाल्हि पिया कयूं त सपोर्ट जे हवाले सां, त वाकई कंहिंजा सुठा दोस्त हूंदा आहिनि, अगरि उन्हनि जी सपोर्ट या त बि माण्हू अॻियां निकिरी वेंदो आहे, या तव्हां डेफिनेटली तव्हांजा माउ पीउ त तव्हांजी सपोर्ट कंदा ई कंदा आहिनि, पर अगरि उन खां अलावा तव्हांजा भाउ भेणियूं तव्हांखे सपोर्ट कंदा आहिनि त तव्हां अॻियां निकिरी वेंदा आहियो। ऐं तनक़ीद उहा शइ हूंदी आहे जेका तव्हांखे, तव्हां में टैलेंट हूंदे बि तव्हां पोइते रहिजी वेंदा आहियो। हा, मां थोरो ॻाल्हि पंहिंजे लाइफ जे बारे में चवंदो हलंदुसि। मुंहिंजा बि घर वारा जेके आहिनि न, तनक़ीद कंदा हुआ पहिरियां। अच्छा। हाणे मूंखे चैनल ते ॾिसनि था, ख़ुशि एप्रिशिएट कनि था, ख़ुशि थियनि था। मां पहिरियों एल्बम कयुमि ऐं मां ग़रीब फैमिली सां तालुक़ु रखंदो आहियां, त तव्हांजी चंदो जमा कोन कंदा आहिनि। जी जी। त मुंहिंजा माइट जेके दोस्त आहिनि, 1000 रुपया सभिनी मूंखे करे ॾिनो त पंहिंजो एल्बम कर। अच्छा। मुंहिंजो माइट भाणे जा भाइटिया ऐं माइट मिट जेके बि आहिनि, मां ऐं सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां। पहिरियों एल्बम मां कयुमि अॼु खां तक़रीबन 15 साल पहिरियां, त उन्हनि मूंखे घणो सपोर्ट कयो ऐं उन्हनि चयो त बाबा असां ख़र्चु कयूं था
जो अॼुकल्ह त पंहिंजो ख़र्चु करणो पवे न, उहो सिस्टम हाणे आहे कोन पहिरियां हूंदो। सही ॻाल्हि आहे। उन्हनि सभिनी मुंहिंजे माइटनि मिटनि मूंखे सपोर्ट कयो ऐं पहिरियों एल्बम मुंहिंजो माशाल्लाह ऐं पसंदि कयो बि ॾाढो। सो मां थैंक्सफुल आहियां पंहिंजे माइटनि मिटनि जो। बिल्कुलु। ऐं दुबई खां कॉल बि आहे, कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम बाबा, छा हाल आहिनि? बिल्कुलु ठीकु आहे। त तव्हांजे साम्हूं, तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? ख़ैर ख़ैर अल्हम्दुलिल्लाह। असां दुआ कयूं तव्हांजी टीम जे लाइ। जी जी बिल्कुलु। ऐं दुआ में ई यादि रखंदा कयो हमेशह दुआ। छा चवणु चाहींदो? तव्हां दुआ करो त अल्लाह ही मुसीबत हटाए, बस मुंहिंजो इहो ई अर्ज़ु आहे। आमीन। सभु साईं दुआ आहे सभिनी जी तला करे जल्द खां जल्द जेको आहे वायरस ख़तम थी वञे। बेहतर बेहतर बेहतर। सलाम तव्हांखे, तव्हांजी टीम खे, सभिनी खे। वालेकुम अस्सलाम। ॿियो छा चवणु चाहींदो? बस अल्लाह तव्हां ख़ुशि करे, मुंहिंजो इहो इरादो आहे। आमीन आमीन। अल्लाह तव्हांखे बि ख़ुशि करे भाउ। थैंक्स फॉर कॉलिंग। ऐं अदा असांखे दुबई मां कॉल कई ऐं दुआ जे लाइ चई त ज़ाहिर ॻाल्हि आहे हर कंहिंजे ज़बान ते इहा ई दुआ आहे त अल्लाह करे जल्द खां जल्द ही वायरस जेको आहे ख़तम थी वञे। बहरहाल अदा ॾाढी सुठी ॻाल्हि कई, मुंहिंजे दिलि सां लॻी त माना इन में का वॾाई न हूंदी आहे। हिकिड़े माण्हू खे तव्हां अॻियां करण जे लाइ, एप्रिशिएट करण जे लाइ, उनखे कंहिं मक़ाम ते पहुचाइण लाइ हुननि सभिनी पाण में पैसा गॾु कया ऐं हिननि जो फर्स्ट एल्बम जेको आहे उहो वक़्तु यादि कंदो आहियां न। मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे कि मूंखे पंहिंजनि सपोर्ट कयो ऐं हींअर बि कनि था। हर ॻाल्हि में हींअर। अच्छा, इन ख़ुशी में हिकिड़ो गीत ॿुधंदासीं। ज़रूरु ज़रूरु गीत आहिनि सभिनी पंहिंजे माइटनि मिटनि खे ऐं अदा कश्मीर मां की फरमाइश कई हुई, उन्हनि खे डेडिकेट कंदुसि, तव्हां सभिनी खे डेडिकेट कंदुसि। अच्छा अच्छा अच्छा। पर थोरी अञा जेको आहे न कचहरी कयो इन त मां तव्हां खां हिकिड़ो ॿियो सुवाल मुंहिंजे ज़हन में आहे, पर कॉल आहे, ॾिसूं था कॉल ते केरु आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। छा हाल आहे भेण, ख़ुशि आहियो? बिल्कुलु ठीकु आहे। तव्हांजे साम्हूं, तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीकु आहियो? मां ठीकु आहियां। ऐं मज़हर अली बलोच नवाबशाह खां। जी अदा रंगत भरी शाह में वेलकम कयूं था तव्हांखे भाउ। माशाअल्लाह। ऐं मुंहिंजो फनकार इन खां मुंहिंजो उस्ताद बुखारी जो मूंखां असांखे कलाम ॿुधाइजो। हाज़ुर हाज़ुर। बिल्कुलु बिल्कुलु अदा ज़रूरु। ॿियो छा चवणु चाहींदो भाउ? मां चवणु चाहियां थी ख़ौफ़ ऐं यास अजायो माण्हू में आहे, पर अलाह ख़ैर कंदो, का ॻाल्हि ई कान्हे। बिल्कुलु बिल्कुलु अलाह ख़ैर कंदो, अलाह आराम कंदो। घर में यासीन ये जेके न दुरूद ते माण्हू पढ़े। बिल्कुलु सही था चओ। छो जो इहे ई आहे तव्हां बि दुआ कयो जो पाकिस्तान में ख़ैर हुजे। इंशाल्लाह इंशाल्लाह। महिरबानी महिरबानी। थैंक यू कॉल करण जे लाइ। ऐं ॾाढी सुठी ॻाल्हि कई अदा त ज़ाहिर ॻाल्हि आहे इबादत करण जो मौक़ो आहे वधि खां वधि। हूअं त तव्हां चवंदा आहियो त भई असां पंहिंजी ऑफिस में मसरूफ़ आहियूं, पंहिंजे फलाणे कम में मसरूफ़ आहियूं, हिन वक़्त त सभु वांदा आहियो, पंहिंजे घर में आहियो, त वॾे में वॾो बेनिफिट असांखे इहो आहे त तव्हां इबादत कयो। जेतिरी इबादत, छो जो भले केतिरी बि मेडिसन हुजनि, केतिरो बि इलाजु हुजे, पर ज़ाहिर ॻाल्हि आहे जॾहिं असां हुन जे दर ते, मथे जे दर ते झुकंदा आहियूं त उहो त हर शइ करे सघे थो, नामुमकिन खे मुमकिन बि करे छॾींदो आहे ऐं आंदो बि उन ई आहे त ख़तम बि उहो ई कंदो। उनजी ज़ाहिरी ॻाल्हि आहे उनजी इजाज़त खां त सवाइ हिकिड़ो पतो बि नथो हिली सघे। पर कुझु कोताहियूं असां इंसाननि जूं हूंदियूं आहिनि जिन जे करे असांखे जेको आज़माइश में अलाह साईं विझी छॾींदा। सो सभिनी जी दुआ इहा ई आहे त जल्द खां जल्द असां हिन आज़माइश मां ॿाहिरि निकिरंदासीं। छो जो असां जेके मुस्लमान हूंदा न हमेशह असांखे का बि तकलीफ़ ईंदी आहे न त असां ते उहो कोई अज़ाब ख़ुदा न करे ईअं न हूंदो आहे, असां आज़माइश में हूंदा आहियूं ऐं आज़माइश में अलाह साईं पंहिंजे उन्हनि बंदनि खे विझंदो आहे जेको प्यारा हूंदा आहिनि। बहरहाल तव्हां इबादत कयो, वज़ू कयो ऐं जीअं बार बार ॿुधायो पियो न त हथ धो, टिशू पेपर हिकिड़ो दफ़ो यूज़ कयो त ॿीहर वरी उहो न कयो ऐं उहो टिशू जेको आहे उहो पासे ते उछले छॾियो। न छॾियो था या खंघो था त पासे ते वञी खंघो या मुंहुं ढके करे खंघो ऐं हथ जेके आहिनि बार बार वॉश कयो। वज़ू में रहो त वधीक बहितर आहे। बहरहाल असां गीत ॿुधंदासीं अदा खां। प्रोग्राम जो टाइम असांजा 2 कलाक ईअं ख़तमु थी वेंदा आहिनि, ख़बर न आहे पंहिंजी कचहरी में या गीत ॿुधंदा आहियूं। अॼु असां पंहिंजे प्रोग्राम जो जेको पूरो ओवरऑल असां कयो उन किरोना ते हुयो त जेतिरो थी सघे थो असां अॻियां जेका आहिनि अवेयरनेस ॾियूं त कीअं असां बची सघूं था, कीअं असां हिन जेको मुज़ी वायरस आहे उन खां असांखे तहफ़ुज़ मिली सघे थो। छो जो हिकिड़ी नंढड़ी पॉइंट बि अगरि कंहिंखे फ़ाइदो थी वेंदो आहे त उहा सदका जारिया हूंदी आहे असांजी न। सो इन जे करे वधि खां वधि पंहिंजो ख़्यालु रखो, इबादत कयो ऐं हमेशह जेको आहे वज़ू में रहो, नमाज़ पढ़ो 5 ई वक़्त। हाणे जेको आहे अधी हिकिड़ी कॉल कई त छुटियूं मिलियूं त वाकई उनजो मतिलबु इहो कोन्हे को त घुमंदा अथव असां। सो बहरहाल असां टाइम पुॼाणी त पुछी आख़िर में असां अदा खां गीत जेको आहे उहो ॿुधंदासीं। अदा तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां टाइम कढी आयो, तव्हांजी महिरबानी, तव्हां असांखे दावत ॾिनी, ॾाढी ख़ुशी थी आहे। अच्छा, रंगत भरी शाम में वरी ज़िंदगी हूंदी त सुभाणे मिलंदासीं कि नवनि महिमाननि सां, कि नयनि शहरनि सां, कि नयनि ॻाल्हियुनि सां। तेसि ताईं पंहिंजी होस्ट ऐं मुंहिंजी पूरी टीम खे ॾींदो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।
ओ पिरी ओ पिरी ओ पिरी ओ पिरी ओ पिरी ओ पिरी गजब तो लगी कहर तो करी ओ पिरी ओ पिरी ओ पिरी ओ पिरी ओ पिरी ओ पिरी गजब तो लगी कहर तो करी गजब तो लगी कहर तो करी खुशबू कातिल निगाहों पेरन में पायल चौकी अदाऊं वारन में खुशबू कातिल निगाहों पेरन में पायल चौकी अदाऊं दीवानों बनाए मुखे तो छड़ी दीवानों बनाए मुखे तो छड़ी गजब तो लगी कहर तो करी ओ पिरी ओ पिरी ओ पिरी ओ पिरी ओ पिरी ओ पिरी गजब तो लगी कहर तो करी मुर्गा तुझी माँ की खा मिठिया जोड़ियां जे चंड खा सूरत सुठिया मुर्गा तुझी माँ की खा मिठिया जोड़ियां जे चंड खा सूरत सुठिया दीवानों बनाए मुखे तो छड़ी दीवानों बनाए मुखे तो छड़ी गजब तो लगी कहर तो करी ओ पिरी ओ पिरी